बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दई न पचारे मिड़निया मेहरबान घणो। तूं सपड़ ऐं सिकिड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेदु करियूं था तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो। ऐं अॼु सूमर जो ॾींहुं पहिरियों हफ़्ते जो ॾींहुं आहे। इन्हनि दुआउनि सां अव्हां जे आॾो असां हाज़िर आहियूं त अल्लाह तबारक व तआला अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान अव्हां जे आॾो हाज़िर आहियां ताहिरा जो, ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि बिल्कुलु मां अज़मतुल्ला कुंभर। उमेद मुंहिंजा नाज़रीन सभु ॾिसंदड़ मुंहिंजूं भेनरूं भाइर ऐं अमड़ियूं सभिनी खे जेको आहे हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं सभिनी जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार त जा शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं गॾोगॾु कल्ह माहिरुनि जो आलमी ॾींहुं गुज़रियो आहे ऐं असां ज़ाहिर सुबुह बहिरान जो प्रोग्राम न हो, पर अॼु अची असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर जेके बि असांजूं अमड़ियूं आहिनि उन सभिनी खे माहिरुनि जे आलमी ॾींहं जूं मुबारकूं ॾियूं था। हिकु भेरो ॿीहर हूअं त हर ॾींहुं माहिरुनि जो आहे, पर जॾहिं हिकु आलमी सतह ते मल्हायो वञे थो त उन ॾींहं ते कुझु घणो मोहबत जो इज़हार कयो वेंदो आहे ऐं कुझु नवनि नवनि तरीक़नि सां मोहबत जो इज़हार कयो वेंदो आहे, दुआऊं वरितियूं वेंदियूं आहिनि। सो तव्हां सभिनी अमड़ियुनि खे माहिरुनि जो आलमी ॾींहुं मुबारक हुजे। गॾोगॾु इहा बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। हिन हफ़्ते गर्मीअ जो ज़ोर या कुझु वधण वारो आहे। गुज़िरियल हफ़्ते बि गर्मी पंहिंजा असर ॾेखारिया हुआ, पंहिंजा तजला ॾेखारिया हुआ सिज। सो हिन हफ़्ते बि मौसमियात खाते वारनि चयो आहे त सिंध में ख़ासि करे बलूचिस्तान ऐं सिंध में तमामु घणो जेको आहे मामिलो ख़राबु थियणु वञे पियो, छाकाणि जो गर्मीअ जो ज़ोर तमामु घणो वधंदो। गुज़िरियल हफ़्ते पाण वधि में वधि 41 डिग्री सेंटीग्रेड ते हुआसीं, जेको हिन वक़्तु हिन हफ़्ते में जेको आहे उहो 48 ताईं वञी सघे थो या 50 ताईं बि वञी सघे थो। सो महिरबानी करे वधि खां वधि जेको आहे पाणी वापराइजो, छांवनि में रहिजो ऐं गॾोगॾु इन ते बि रहिजो त जेके जूसिस आहिनि उहे इख़्तियार कयूं, जेके पाण ॻोठनि में लस्सियूं ऐं ॾुध ठाहियूं था उहे बि वधीक पियो, पंहिंजे ॿारनि जो ऐं उन्हनि जो सभिनी जो ख़्यालु कयो। ॻाल्हि आई ॿारनि जी त ॿारनि जा पेपर हली रहिया आहिनि 9th ऐं मैट्रिक जा, ऐं उन्हनि सभिनी जे लाइ बि नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। 3 पेपर थी चुका आहिनि ऐं हिन हफ़्ते इहे पेपर ऑलमोस्ट पुॼाणी ते पहुचंदा सिंध जे मुख़्तलिफ़ बोर्ड्स में, ऐं सभिनी जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार ऐं नेक तमन्नाऊं त शाल विख विख ते रब साईं उन्हनि खे कामयाबी अता करे, उन्हनि जो भरजलो थिए ऐं उन्हनि जे मथां छपर छांव रहे, जेके उन्हनि जा मक़सद आहिनि उन्हनि में हू कामयाबु थियनि। जी ताहिरा जी बिल्कुलु। ऐं अव्हां मदर्स डे जी ॻाल्हि कई, अमड़ जो ॾींहुं हर ॾींहुं माउ जो हूंदो आहे, हर ॾींहुं पीउ जो हूंदो आहे, हर ॾींहुं रिश्तनि जो हूंदो आहे, हर ॾींहुं पंजाब जो हूंदो आहे, हर ॾींहुं मोहबत जो हूंदो आहे। उमिरि इबादत तूं करीं ऐं हूअ जाॻे हिकु राति, उमिरि इबादत तूं करीं ऐं हूअ जाॻे हिकु राति, पोइ बि ही काइनात मटु नाहे माउ जे। सो हक़ीक़त इहा आहे त असां बेशक सॼी उमिरि इबादत करियूं, पर हिकु राति जेको असांजी अमड़ जाॻंदी आहे असांजी तकलीफ़ जे करे, उहा तकलीफ़ में हूंदी आहे, त पोइ असांजी उहे इबादतूं सॼी उमिरि जो हिकु पासे ऐं उनजो हिकु ॾींहुं जाॻणु हिकु पासे हूंदो आहे, ऐं असां उनजे मटि कुझु बि न आहियूं। अच्छा, मूं कल्ह काफ़ी सारियूं वीडियोस ॾिठियूं पे, काफ़ी सारो हर कंहिं पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो, पर मुंहिंजे माइंड में मतिलबु इहा ॻाल्हि क्लिक थी त असां सोशल मीडिया ते भले मां केतिरियूं बि फ़ोटोज़ रखां, मां केतिरा बि फ़ोटोज़ ॾिसां, अगरि आउं 5 मिंट पंहिंजी अमड़ सां कोन थी वियां, उनखे 5 मिंट बि कोन थी ॾियां, उनखे केतिरो ॾुख आहे, उनखे केतिरी तकलीफ़ आहे, छाकाणि त हिकिड़ो स्टेज हूंदो आहे ज़िंदगी जो, तव्हां जवानी गुज़ारे अचो था, पोइ उन स्टेज में माउ खे या पीउ खे, वालिदीन खे औलाद जो वक़्तु खपंदो आहे, उन्हनि जी तवजा खपंदी आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे उन स्केड्यूल में गुम आहियो, तव्हांखे खोड़ सारा कमकार आहिनि, सोशल मीडिया ते ॾेखारण खां बहितर आहे त तव्हां अॼु वक़्तु कढी पंहिंजी माउ सां वेहो ऐं उनखे का तकलीफ़ आहे, तव्हां थोरो जेकॾहिं उन्हनि सां ॻाल्हाईंदो त सच पुछो त उन्हनि जी तकलीफ़ ते उहो मरहम अची वेंदो ऐं हुननि जी तकलीफ़ जेको आहे सो ख़ुशी में तब्दील थी वेंदी। अमड़ुनि खे वक़्तु ॾियो, पंहिंजे घर में वक़्तु ॾियो, पंहिंजनि खे वक़्तु ॾियो, ऐं जेको बि कमु कयो था उनमें सचाई ज़रूरु हुजणु खपे। गर्मी बिल्कुलु तमामु घणी थी वई आहे, जॾहिं सुबुह जो निकिरंदा आहियूं त मूंखे लॻंदो आहे त घरां निकिरंदासीं त सुठो मौसम हूंदो, पर हाणे बिल्कुलु ईअं न आहे। घरां तव्हां निकिरो था ईअं लॻे थो जहिड़ो असां ॾींहं जे टाइम ते बिल्कुलु तपश में निकिरूं पिया था, ऐं उन खां पोइ वरी सॼो ॾींहुं कमकार त यकीनन एनर्जी तमामु घटि थी वेंदी आहे। सो अव्हां रस्ते ते वञी रहिया हूंदा आहियो, तव्हां ॾिसंदा आहियो कमत जो जेको जूस आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे, हिन मौसम में तव्हांखे वापराइणु खपे। ऐं ॿियूं बि ड्रिंक्स सिंपली तव्हां घर में तयारु कयो, ऐं स्पेशली ॿारनि खे तव्हां जेको आहे सो तमामु घणो ख़्यालु रखो, उन्हनि जो पाणी जो इंटेक तमामु सुठो हुजणु खपे ॿार जो। ऐं एज़ पर द पैटर्न ऑफ आवर प्रोग्राम असां हलंदासीं करंट अफेयर्स जी तरफ़, ऐं लीडिंग न्यूज़ जेके बि आहिनि अज़मत तव्हांजी ज़ुबानी ॿुधाइणु जी बिल्कुलु, थैंक यू ताहिरा। सभ खां पहिरीं त पाण ज़िक्र कंदासीं आज़ादु कश्मीर जो, जेको उते गुज़िरियल 4 ॾींहंनि खां वठी अॼु 5हों ॾींहुं आहे, उते जेका वॻोड़ हली रहिया आहिनि, उते जेके एहतिजाजी मुज़ाहिरा हली रहिया आहिनि,
जेको हुते मार्च हली रहियो आहे इहो बेसिकली शुरू त बिजली जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ु हो ऐं ॻाढ़ा जेके बिल मोकिलिया विया उन जे ख़िलाफ़ु हो ऐं अॻिते हली जेको आहे जॾहिं हुते तशदुद कयो वियो जॾहिं हुनजो रस्ता रोक कई वई त ज़ाहिर आहे मज़ाहिमत साम्हूं आई उन सॼे मामले में 4 ॾींहंनि दौरान जेको आहे आज़ादु कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बल्कि समूरे आज़ादु कश्मीर में जेको आहे इंटरनेट बंदि आहे मोबाइल सर्विस बंदि आहे गॾोगॾु एहतिजाजी जेको मार्च हले पियो उन मथां पथराव थी रहियो आहे उन मथां वाटर कैनन जो इस्तेमालु थी रहियो आहे पुलिस ऐं रेंजर्स ऐं मुज़ाहिरनि विच में चकरियूं थी रहियूं आहिनि सो अॼु बि उते तालीमी इदारा मुकमल तौर ते बंदि आहिनि ऑफिसिस मुकमल तौर ते बंदि आहिनि इंटरनेट जी सहूलियत ऐं मोबाइल सर्विस बंदि आहे गॾोगॾु गुज़िरियल 4 ॾींहंनि जे दौरान 78 माण्हू जेको आहे उहे ज़ख़्मी थिया आहिनि मुख़्तलिफ़ पुरतशदुद वाक़ियुनि में ऐं गॾोगॾु फ़ौतगियुनि जो बि इतलाउ आहे ॿुधाए पियो वञे त हिकिड़ो इंस्पेक्टर आहे हिकिड़ो DSP आहे उहे शहीद थिया आहिनि उनखां सवाइ कुझु शहरी बि जेको आहे उहे फ़ौत थी विया आहिनि कल्ह इन मामले ते जेको आहे आसिफ़ अली ज़रदारी साहिबु चयो त बाबा असां हिननि जा मुतालबा मंज़ूरु कयूं था ऐं क़ानून मुताबिक़ जेको आहे असां उन्हनि खे जेके उन्हनि जूं घुरिजूं आहिनि जेके उन्हनि जा मुतालबा आहिनि उहे ॿुधूं था गॾोगॾु हिन वक़्तु जीअं पाण लाइव थिया आहियूं त हिकिड़ी ख़बर साम्हूं पोयां अचे पई त वज़ीर आज़म जेको आहे हंगामी इजलास तलब करे वरितो आहे हिन सॼे मामले ते ऐं इन सूरत हाल ते जेका हुननि जी एक्शन कमेटी आहे जेके मुज़ाहिर ईंदा आहिनि उन्हनि खे घुराए वरितो अथऊं कल्ह बि केतिरा ई कलाक ॻाल्हियुनि जो दौरु हलियो पर का बि अॻभराई न थी ऐं उहो ई मुज़ाहिरो जेको आहे उहो जारी रहियो ऐं अॼु हू मुज़फ़राबाद पहुचंदा ऐं ॿुधायो पियो वञे त तमामु घणियूं जेके आहिनि उहे इंजरीज़ साम्हूं आहियूं आहिनि ज़ख़्मी जेके माण्हू थिया आहिनि ऐं सदर आसिफ़ अली ज़रदारी साहिबु रेंजर्स खे बि उतां वापसि घुराए वरितो ऐं चयो आहे त बाबा रेंजर्स हटाए छॾियो छाकाणि जो जेको ऑपरेशन थी रहियो हो मुज़ाहिरनि जे ख़िलाफ़ु जेके पुरतशदुद वाक़िया हुआ पुलिस ऐं रेंजर्स उहे गॾिजी कया पिए सो रेंजर्स खे उन्हनि वापसि घुराए वरितो आहे ऐं ज़ख़्मियुनि जो अंग तमामु घणो वधे पियो हुते जेको आहे समूरनि हॉस्पिटल्स में एमरजेंसी लागू कई वई आहे ऐं हुननि जो मुतालबो इहो ई आहे त जेके ॻाढ़ा बिल तव्हां मोकिलियो था उहे न मोकिलिया वञनि ऐं गॾोगॾु जेका लोड शेडिंग आहे उहा ख़तमु कई वञे सो इन सॼे मामले ते आहे ऐं वधीक हींअर कुझु ई देरि में हंगामी इजलास जेको आहे उहो शुरू थियण वारो आहे उन में जेका अॻभराई थिए थी उहा नाज़रीन खे पाण अॻिते हली प्रोग्राम में आगाह कंदासीं उनखे अपडेट कंदासीं सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह कल्ह हैदराबाद में हुयो उन्हनि मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में शिरकत कई हिलाल में हिकिड़ी तक़रीब हुई उनखे अलावा पार्टी जो इजलास हो मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि ताज़ियतूं कयूं SSP अमजद अहमद शेख साहिब सां हुनजी वालदा माजिदा जे ॾाॾाणे ते ताज़ियत कई उनखां सवाइ मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में शरीक हुआ हैदराबाद प्रेस क्लब में उहो मौजूदु हुआ हुननि चयो त असां सभिनी खे नौकिरी नथा ॾेई सघूं ऐं असांखे कारोबार जा मौक़ा जेके आहिनि उहे पैदा करणा पवंदा ऐं गॾोगॾु उन्हनि चयो त सॼी मीडिया दाहूं करे थी त ॾाढेलनि ॾाढो सिंध सरकार बेवस आहे सिंध पुलिस बेवस आहे सो असां बेवस न आहियूं असां पंहिंजे वसाहर जेको आहे उहो कमु कयूं पिया ऐं माण्हुनि जूं ज़िंदगियूं असांखे अज़ीज़ आहिनि उन्हनि खे बचाए असां ॾाढेलनि जे ख़िलाफ़ु ख़ात्मो आणियूं पिया उन्हनि जो ख़ात्मो आणियूं पिया उन्हनि जे ख़िलाफ़ु कमु कयूं पिया ॿियो जेको उन्हनि अहम ऐलान कयो जेको उन्हनि खे करणु बि घुरिजे आहे त अॼुकल्ह ईअं आहे त जीअं गर्मी वधे पई त ग्लेशियर्स ॻरनि पिया दरियाहनि में वहिकरा वधी रहिया आहिनि जेके बि असांजा दरिया आहिनि उन्हनि में पाणी वहिकरा वधी रहिया आहिनि पर सिंध खे को बि फ़ाइदो न पियो थिए ऐं गॾोगॾु जेके पंजाब छा कयो आहे जो जेके बरसाती नाला आहिनि बरसाती जेके वाह आहिनि उहे बि खोले छॾिया आहिनि न रुॻो उहे खोलिया आहिनि पर हुननि जो हिकिड़ो चोलिस्तान मनसूबो आहे चोलिस्तान में उहो सॼो हिकिड़ो ठाहिणु चाहिनि था जीअं असां वटि सिंध में मुख़्तलिफ़ मौक़नि ते ज़मीनुनि ते कब्ज़ा करे पोइ उन्हनि खे आबाद कयो वियो आहे तव्हां मिसाल खणी वठो बहरिया टाउन जो या इन क़िस्म जा ॿिया जेके प्रोजेक्ट्स आहिनि जेके सिंध में आहिनि अहिड़ी रीति उते चोलिस्तान जेको आहे उहो प्रोजेक्ट आहे उनखे बि हू पाणी ॾियणु चाहिनि था त तंहिं ते सैयद मुराद अली शाह साहिबु चयो त असां चोलिस्तान मनसूबे जे लाइ जेको आहे पाणी खणणु न ॾींदासीं पंजाब खे ऐं जेकॾहिं मामिलो गड़बड़ थियो त असां जेको आहे एहतिजाज कंदासीं असां जेको गॾियल जेको कॉन्फ्रेंस आहे असांजो जेको फोरम आहे उन ते वञी एहतिजाज बि रिकॉर्ड कराईंदासीं ऐं उन्हनि चयो त सिंध में पाणी जी जेका खोट आहे उहा 37% आहे सो तमामु वॾी खोट आहे या त सिर्फ़ु उहा आहे 37% जेको ही मतिलबु त असांजो 91 जे ठाह तहत आहे हाणे 91 ठाह किथे रहियो किथे 2024 रहियो किथे उन वक़्त जी ज़राअत रही किथे हींअर 2024 जी ज़राअत रही किथे उन वक़्त जूं हालतूं रहियूं किथे हिन वक़्त जी हालत रही सो समूरो जेको इहो अंग नखरनि वारो मामिलो आहे टोटल तज़ाद आहे पर जॾहिं असां चऊं त बाबा चलो ठीकु आहे असां ई हेठि थियूं था त उन हिसाब सां बि असांखे पाणी न पियो मिले मुराद अली शाह इन ते बि ॻाल्हायो ऐं चयो त 91 ठाह तहत ई भला असांखे पाणी ॾियो उहो पाणी बि असांखे न पियो मिले जेकॾहिं मामिलो थियो त असां एहतिजाज कंदासीं पर सिंध जे एहतिजाज खे उहो घणो लेखी कंदा कोन्हनि खे
वफ़ाक़ में ज़ाहिर आहे उन्हनि जा पंहिंजा हूंदा आहिनि ऐं जंहिं तरीक़े सां पोइ अॼुकल्ह जेका सियासत थिए थी उन ते पोइ पावर्स हूंदा आहिनि त हीअ रुॻो एहतिजाज कंदा आहिनि, प्रेस रिलीज़ूं ई हूंदियूं आहिनि या वधि में वधि प्रेस कॉन्फ्रेंस करे जेको आहे तव्हां मुज़म्मत जो त ऐलान करे सघंदा आहियो, पर थींदो फ़ैसिलो उहो ई आहे जेको अॻियां धणी चाहींदा आहिनि। गॾोगॾु इन ई हवाले सां अॼु इरसा जो जेको आहे अहम इजलास थी रहियो आहे। इरसा में अॼु मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जी जेको आहे उहा मंज़ूरी ॾिनी वेंदी। पंजाब पंहिंजा जेको आहे इन जो CG ऐं TP केनाल उनजी जेको आहे उहो मंज़ूरी वठंदो ऐं इनखे चयो वेंदो त बाबा पंजाब चाहे थो त इहे केनाल खोलिया वञनि त जीअं असांखे वधीक पाणी मिले। गॾोगॾु इरसा में जेको सिंध जो मेंबर आहे एहसान लगारी साहिबु, उन्हनि चयो आहे त असां इहा मंज़ूरी थियणु न ॾींदासीं, असां एहतिजाज कंदासीं ऐं सिंध खे जेको आहे पाणीअ जी खोट जो तमामु घणो मसइलो दरपेश आहे ऐं न रुॻो असांजी ज़राअत पर माण्हुनि वटि पीअण लाइ पाणी कोन्हे को। ऐं केतिरनि ई हंधनि ते ऐं जेकॾहिं तव्हां वञो थरपारकर जे पंहिंजो पुछड़ वारे इलाइक़नि में या वरी जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ ज़िलनि में अचो, इवन तव्हां हिन पासे वञो थाणे बुलखान वारे पासे वञो या वाही पांदी जोही वारो जेको इहो इलाइक़ो आहे इन पासे तव्हां वञो त माण्हुनि वटि जेको आहे पीअण जो पाणी कोन्हे ऐं मतिलबु त तव्हांखे सिधो सिधो इहो लॻंदो त हिते को ॾुकार वारी सूरत हाल आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। हीअ त सिर्फ़ु मई जो महीनो अञा शुरू थियो आहे त तव्हां अञा अॻियां गर्मियूं वधंदियूं, अॻियां जेका पाणीअ जी ज़रूरत पवंदी त जून जुलाई असां कीअं गुज़ारींदासीं उहो वॾो हिकिड़ो अलमियो हूंदो। ऐं गॾोगॾु चयो पियो वञे त अॼु बि मुख़्तलिफ़ सीनियर सहाफ़िन पंहिंजा आर्टिकल्स लिखिया आहिनि, अख़बारुनि में लॻल आहिनि त हिन दफ़े जेका पाणीअ जी खोट पैदा थींदी उहा तमामु घणी जेको आहे तकलीफ़ ॾींदड़ हूंदी। अॻिते वधंदासीं। कल्ह लाहौर में हिकिड़ो सेमिनार थियो जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ख़िताबु कयो ऐं उन्हनि जेको थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं कयूं, उन्हनि एतिराफ़ बि कयो त हुन चयो त जे हिन वक़्तु जेका सियासत हले पई उहा नफ़रत जी सियासत आहे ऐं हिन वक़्तु जेको असां हिक ॿिए खे चिथड़ कयूं पिया, हिक ॿिए खे असां ज़ातियात ते जेको लही आया आहियूं सियासत में, उहो असांखे न करणु घुरिजे। मुल्की मुफ़ादनि जे लाइ, मुल्की जेको आहे सलामती जे लाइ, आम माण्हूअ जे जेको भलाई जे लाइ असां सभिनी सियासतदाननि खे जेको आहे उहो गॾु थियणु घुरिजे, हिकु पेज ते अचणु घुरिजे ऐं मसइला विसारे जेको आहे असां गॾु थियूं। हिकिड़ी ख़ुशख़बरी इहा आहे त पेट्रोल सस्तो थी रहियो आहे। आलमी मार्केट में जेको आहे पेट्रोल जी जेका क़ीमत आहे उहा घटि थी आहे। सो हींअर 15 तारीख़ ते हर महीने जी असां मतिलबु त हर 15 ॾींहं असांजे मुल्क में क़ीमतूं चेंज थींदियूं आहिनि। ॿुधायो पियो वञे त हाणे जेको 15 तारीख़ ते जेके क़ीमतुनि जा अघु घटिजंदा, 12 रुपया पेट्रोल सस्तो थींदो ऐं डीज़ल जेको आहे पौणा 10 रुपया सस्तो थींदो। सो पेट्रोल जूं क़ीमतूं घटिजंदियूं, पर पेट्रोल जे 2 रुपया वधण सां जेका महांगाई थींदी आहे उहा वापसि हेठि न ईंदी आहे। बिल्कुलु। सो इहे मामला आहिनि। गॾोगॾु सिंध में अमन अमान जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त कल्ह IG गुलाम नबी मेमन साहिबु मुख़्तलिफ़ TV चैनल्स खे इंटरव्यूज़ ॾिना ऐं हुननि एतिराफ़ कयो त रोज़ानो कराची में 400 खां वधीक स्ट्रीट क्राइम जा केस रिपोर्ट थियनि था। 400 खां वधीक केस रिपोर्ट थियनि था। इहे उहे केस आहिनि जेके माण्हू जिन खां मोबाइल खसिजी वञे थो, गाॾी फुर थी वञे थी, पैसा खसिजी वञनि था ऐं उहे थाणे ते वञनि था। इन खां चवण ते जेको अंग आहे उहो थाणे ते वेंदो ई कोन्हे को। इन जे करे त असां जेकॾहिं थाणे ते वेंदासीं त पुलिस मुर्गो असांखे ई जवाबदार कंदी। पुलिस जेकॾहिं FIR कटाईंदासीं त FIR न कटींदी, NC कटण जा बि असांखां 2000-3000 वठंदी। एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। पुलिस जो जेको किरदारु आहे उन जे बिहेवियर जे करे इन अंग जो चवण या पंजोण जेको माण्हू आहे, सैकड़ो जेको माण्हू आहे उहो थाणे ते वेंदो ई कोन्हे को, उनजी थाणे ते एक्सेस ई न आहे। सो हुननि चयो त 400 खां वधीक जेको आहे पंहिंजो रोज़ानो केस रिपोर्ट थियनि था ऐं गॾोगॾु सालानो 80,000 केस जेको आहे उहे रिपोर्ट थी रहिया आहिनि। हिकु पासे पाण कराची में जेका इहा बदमनी आहे या स्ट्रीट क्राइम्स आहे इन जी पाण ॻाल्हि कयूं था ऐं ॿिए पासे जेको असांजे कचे में जेके धाड़ेल आहिनि ऐं उन खां पोइ वरी जेके पके जा धाड़ेल आहिनि उन्हनि जी पाण ॻाल्हि कयूं था। धाड़ेलनि जे ख़ात्मे जे हवाले सां असां रोज़ानो जेको आहे वेही हिते दाहूं कंदा आहियूं, कूकूं कंदा आहियूं, वाका करणु मूं वसि ऐं पोइ जेको असांजो पहाको आहे, पर को उन ते एक्शन नथो थिए, का शइ नथी थिए जेसि ताईं सॼो मतिलबु त सिविल सोसाइटी जो मामिलो नथो अचे। बिल्कुलु। जुमे जे ॾींहुं छा थियो, ख़मीस जे ॾींहुं ॿारड़े जी वीडियो जेको आहे ज़ाहिर थी, अयाज़ पठान 5 सालनि जो नींगर हो ऐं हुननि चयो त 50 लाख रुपया असांखे भूम ॾियो। असां जुमे जे ॾींहुं सुबुह जो जीअं ई हिते हिन सेट ते आयासीं त असां हुनजे ख़िलाफ़ु एहतिजाज कयोसीं। सॼो ॾींहुं असां एहतिजाज कयोसीं। मेरान TV हिकिड़ो ठीकु ठाकु प्रेशर क्रिएट कयो, सोसाइटी सॼो हुन ते उथी, सोशल मीडिया ते हिकिड़ो प्रेशर क्रिएट थियो। शाम जे वक़्तु मेरान TV जो प्रोग्राम आहे अॼु जी ॻाल्हि, जंहिंमें असां सॼे सिंध जे जेकी हेठियां जेके 3 ज़िला आहिनि, सखर, घोटकी, शिकारपुर ऐं कंदकोट, उन्हनि जे SSPs खे असां चयोसीं, गॾोगॾु असां उन्हनि जे सरदारनि खे जेको आहे उतां जा इलाइक़ाई सरदार आहिनि उन्हनि खे असां लाइन ते वरितोसीं
हिकिड़ो ठीकु ठाकु प्रेशर क्रिएट थियो ऐं अधु कलाक जे अंदरि अंदरि असांजा प्रोग्राम जी पुॼाणी ते ई न पहुता हुआसीं त असांखे फ़ोन अची वई ही त ॿारड़ो बाज़ियाब थी वियो आहे। हाणे अञा ॿारड़ो बाज़ियाब थियो ई मस त वरी पुलिस एहलकार अगवा थी वियो। सो इहा ॿध छोड़ या वरी जेको मामिलो आहे इहो केसि ताईं जारी रहंदो आहे जी साहिबु गुलाम नबी मेमण साहिबु। ऐं हर वक़्तु मतिलबु सीएम चए थो त असां कल्ह बि सीएम इहो ई चयो त असां धाड़ेल अज़मत पाण हितां खां कंटिन्यू कयूं था ऐं इहो मौज़ू तमामु सुठो आहे, हिन ते पाण वधीक ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अॼु जी ॻाल्हि तव्हांजो प्रोग्राम मूं ॾिठो ऐं यकीनन मेहरान टेलीविज़न जी तरफ़ खां ठीकु ठाकु प्रेशर क्रिएट कयो वियो ऐं सिविल सोसाइटी जो बि तमामु घणो एहतजाज हुयो ऐं असांखे पोइ गुड न्यूज़ बि मिली। वेल व्यूअर्स वधीक कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अवां काॾे न वञिजो ऐं ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान हिन वक़्तु अवां जी टेलीविज़न स्क्रीन्स ते लाइव हली रहियो आहे, तव्हां असांखे लाइव ॾिसो पिया ऐं हेठि स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे, तव्हां डायल कजो। अॼु प्रोग्राम में तव्हां शामिलु थिजो ऐं सिंध जे अमन अमान जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कई वञे थी त सच पुछो त असां पाण सेफ न आहियूं। स्ट्रीट खां गुज़रूं था, ॿाहिरि निकिरूं था त असांखे ख़बर न आहे त कोई स्नैचर अचे ऐं अची करे असांजो बैग जेको आहे उहो स्नैच करे वञे। काफ़ी सारा मामला थींदा आहिनि, तव्हांखे ख़ुदि ख़बर आहे त आस पास जे घरनि में धाड़ा लॻी वेंदा आहिनि, चोरियूं थी वेंदियूं आहिनि। जॾहिं त सिक्योरिटी गार्ड्स बि मौजूदु हूंदा आहिनि, उन जे बावजूद बि असांजे घरनि में असांजे आस पास जेको आहे सो ॿुधंदा आहियूं इन तरह जूं ख़बरूं ईंदियूं आहिनि। पर जेका ॻाल्हि चवंदा आहिनि न पीक ते हली वञे त पोइ उनजे लाइ गॾिजी सभिनी खे उथिणो हूंदो आहे, सभिनी खे गॾिजी आवाज़ु उथारिणो हूंदो आहे। हिकिड़ो नंढड़ो ॿारु गुलनि जहिड़ो ॿारड़ो उनजी वीडियो साम्हूं अचे थी, जेका वीडियो आम माण्हू ॾिसी कोन थो सघे, आम छोकिरी आम छोकिरो ॾिसी नथो सघे ऐं पाण स्क्रोल कंदा आहियूं ऐं पाण सोचींदा आहियूं त हिन मुल्क में पोइ असांजो फ्यूचर छा आहे या ईंदड़ जेको नसल आहे हुनजो फ्यूचर छा हूंदो, असां आख़िर किथे वञी पहुता आहियूं। ऐं अॻियां जेको दुनिया जा मुल्क आहिनि, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, उन में असांजी रिपोर्ट छा वेंदी आहे। अच्छा, इन बुनियाद ते तव्हांखे ख़बर आहे इमिग्रेशन जा प्रोसेस तव्हांजे स्टडी जे पर्पज़ जे लाइ तव्हां ॿाहिरि निकिरंदा आहियो, माना उहो माण्हू जेको पॉज़िटिविटी सां फॉर द एजुकेशन पर्पज़ ॿाहिरि निकिरणु चाहींदो आहे उहो बि रुकिजी वेंदो आहे। उनजे लाइ बि घणा सारा बैरियर्स अची वेंदा आहिनि, छो त इंटरनेशनली असांजी रिपोर्ट सुठी कोन वेंदी आहे। सो ख़ैर ख़बर पवे थी त मीडिया जो ठीकु ठाकु प्रेशर आहे, सिविल सोसाइटी जो ठीकु ठाकु प्रेशर आहे, हर माण्हू पंहिंजे अकाउंट ते पोस्ट करे रहियो आहे। पोइ कहिड़े बि हिसाब सां कीअं बि कहिड़नि बि बुनियादनि ते उन ॿार खे जेको आहे सो बाज़ियाब करायो वञे थो। इहा असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशी जी ख़बर ज़रूरु हुई, पर इन बुनियाद ते असां इहो नथा चई सघूं था वी आर सेफ। असां सेफ बिल्कुलु न आहियूं, न ई असांजे सिंध में ॿार सेफ आहे, न ई वॾो सेफ आहे, न ई नौजवान सेफ आहे। तव्हां जॾहिं ट्रैवल कयो था, ट्रैवल जा तमामु घणा प्रॉब्लम्स आहिनि। दुनिया में तरक़ी जंहिं बि मुल्क में थींदी आहे उनमें एजुकेशन फ्री हूंदी आहे, हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं हिन मंच ते असां। उते ट्रांसपोर्ट सुठी हूंदी आहे ऐं उते तव्हांखे सिहत जा जेके इदारा आहिनि, जेके सिहत खाता हूंदा आहिनि, उहे तव्हांखे ॾाढा सुठा मिलंदा, तव्हांखे हर हॉस्पिटल ॾाढी सुठी मिलंदी। पर अनफॉर्चुनेटली असां टिन्हिनि शयुनि में असां वटि कोताही आहे। टई जेके बुनियादी असांजा हक़ आहिनि उते असांखे माना वॾा लुॾा मिलंदा आहिनि। तव्हां जॾहिं बि कंहिं गाॾी में वञो था, असां श्योर न हूंदा आहियूं त असां पंहिंजी डेस्टिनेशन ते सही पहुचंदासीं। रोड जा मामलात, एक्सीडेंट्स ऐं रोड मैनेजमेंट असां वटि बिल्कुलु बि ठीकु कोन हूंदी आहे। जॾहिं तव्हां हैदराबाद खां या कराची खां निकिरो था ऐं तव्हां फॉर एग्ज़ाम्पल थींदो आहे न अज़मत, ईअं मोस्टली यूनिवर्सिटी जा जेके स्टूडेंट हूंदा आहिनि, तव्हां ट्रैवल कंदा रहंदा आहियो त तव्हां जेकॾहिं पंहिंजे उन डेस्टिनेशन ते कोन था पहुचो, अॻियां निकिरी था वञो, कच्चे जो इलाइक़ो आहे, ख़ौफ़ज़दा थी वेंदा आहिनि, बाबा हिते न सखर में था हली वञो, किथे ॿिए हंधि हली था वञो, पोइ भले किरायो भाड़ो आहे न, तव्हां उते कोन था लही सघो, छो त तव्हां यू आर नॉट अश्योर त असां घर बि पहुचंदासीं या न। विच में मां हिकु फनी वीडियो ॾिठी त जेको घर पहुचे उहो शहनशाह ऐं जेको न पहुचे त उहो कच्चे में माना मौजूदु आहे। पेरेंट्स माना उहो श्योर हूंदा आहिनि त असांजो ॿार केॾांहुं खजी वियो। सो इन तरह जी सूरत हाल आहे। सो प्लीज़ अज़मत तव्हां कंटिन्यू कयो। बिल्कुलु ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं हिन वक़्तु बि 15 खां वधीक माण्हू जेको आहे कशमोर कंदकोट ज़िले में अगवा थियल आहिनि। घोटकी में तक़रीबन 5 ॼणा मुगवी आहिनि, अहिड़ी त शिकारपुर में बि 4 खां 5 जो अंग्रेज़ साम्हूं अची रहियो आहे ऐं ऑपरेशन चवनि था हली रहियो आहे। ऑपरेशन कीअं हली रहियो आहे का ख़बर न आहे ऐं जेसिताईं सोसाइटी जो प्रेशर नथो क्रिएट थिए या जेसिताईं मीडिया जो प्रेशर क्रिएट नथो थिए त हू हुनखे ख़ामोश करण लाइ वक़्ती तौर ते हिकिड़ो माण्हू जेको आहे मुगवी बाज़ियाब कराए वरितो, उहो बि डील जे ज़रिए वरी वापसि जेको आहे 3-4 खजी वेंदा आहिनि। सो इहा हिकिड़ी हली रही आहे, रांदि हली रही आहे जेको बेवकूफ़ बणाए पियो वञे संजय आम माण्हूअ खे, संजय आवाम खे।
पर सुजाॻ आहे डिॼो उन ॾींहं खां जेके असांजा SSP साहिबान असांखे ॿुधी रहिया आहिनि IG साहब डिॼो उन ॾींहं खां जंहिंमहिल हीउ जेको माण्हू आहे ॾूंगर खां बि ॾाढो हूंदो ऐं पोइ जंहिंमहिल रोडनि ते अची वेंदो आहे त पोइ वरी तव्हां वापसि सिविल सोसाइटी खे मिनथूं कंदा आहियो त पंहिंजे आम माण्हूअ खे जेको आहे उहो तव्हां प्रेशर घटायो ऐं असांजी जान छॾायो पोइ तव्हांजो जेको आहे जान छॾाइणु ॾुखियो थी वेंदो आहे। अॻिते पाण वधंदासीं ऐं अॻूणा सदर आहिनि मुल्क जा आरिफ अलवी साहब उन्हनि कल्ह लाहौर में ॻाल्हि ॿोल कई ऐं उन्हनि चयो त हीउ जेको फार्म 47 वारी हुकूमत आहे उन ते जेकॾहिं इहा ई हुकूमत हलंदी त पोइ हिन मुल्क में हालतूं अञा वधीक ख़राबु थींदियूं ऐं बहितरी जी का बि उमेदु न आहे ऐं माण्हुनि खे जेको आहे मैंडेट वापसि कयो वञे जेको मैंडेट चोरी थियो आहे। आरिफ अलवी साहब जी मुंहिंजे ख़्याल में सदारत छॾण खां पोइ पहिरीं जेको आहे हुननि जो हुयो बयानु हुयो ऐं हाणे उहो पंहिंजे अवामी तक़रीबुनि में अचणु वञणु हुननि शुरू कयो आहे। ज़ाहिर आहे कुझु ॾींहंनि में अञा वधीक हुननि जूं ख़बरूं ईंदियूं कल्ह ख्वाजा आसिफ़ बि जेको आहे उन्हनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ बयान ॾिना त जेको 9 मई वारो मामिलो हुयो हुन में आसिफ़ अली इहो आरिफ अलवी साहब हुन में मुलविस आहिनि। सो ज़ाहिर आहे हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻंदा पर आरिफ अलवी साहब वटि बि केतिरा ई राज़ आहिनि ऐं उहो राज़नि त ज़ाहिर आहे पर्दो खणंदो त कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे सदारत करणु ॾिनी वई ऐं कहिड़ा कहिड़ा मामला थिया। सो तमामु वेझो अची तमामु वेझो 2-3 ॾींहंनि में जेको आहे हाणे आरिफ अलवी साहब जा बि इंकिशाफ़ साम्हूं ईंदा जीअं विकीलीक्स जा आया ऐं ॿिया जेके इंकिशाफ़ साम्हूं आया। ऐं हिंगोरने में पाण हलंदासीं त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी उते उड़ीअ जी जेका वबा आहे उहा तमामु घणी जेको आहे ख़तरनाक सूरत अख़्तियार करे वई आहे। कल्ह वधीक 4 ॿारड़ा उते फ़ौत थी विया आहिनि मासूम ॿारड़ा कल्ह 4 उते फ़ौत थिया आहिनि सिंधड़ी हिंगोरनो ऐं भरपासे जा इलाइक़ा ऐं 25 ॾींहंनि जे अंदरि उते 21 ॿारनि जी जेका हयाती उहा खसे वरिती आहे। उड़ी में केतिरा ई ॿारड़ा उते दर्जननि जे अंग में जेको आहे उहो मुब्तला आहिनि। रोज़ु असां दावूं कयूं था न रुॻो हिन प्रोग्राम में पर मेरान TV न्यूज़ जी ख़बरुनि में टॉक शोज़ में ऐं अख़बारूं बि रोज़ु भरियल आहिनि पर उन जे बावजूदि सिहत खातो सिर्फ़ु नाले मात्र चए थो त असां हुते TV मोकिलियूं आहिनि असां हुते जेको आहे वैक्सीन्स करायूं पिया टीमुनि जे ज़रिए असां हीउ कयो आहे टीमुनि जे ज़रिए असां हुते कयो आहे पर टीमूं हुते मौजूदु न आहिनि साईं महिरबानी करे हिनखे तव्हां ॾिसो। ऐं केतिरा ई ॿार माइरुनि जूं हंजूं ख़ाली थी रहियूं आहिनि। कल्ह त हुते मतिलबु 4 घरनि में जेको आहे उहो मातम बर्पा थियल हो वीडियोज़ असां ॾिठियूंसीं तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। अहिड़ी रीति खानवाण में बि कल्ह 2 ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि। उड़ीअ जो जेको मर्ज़ु आहे तमामु घणो तेज़ीअ सां वधी रहियो आहे। सो महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु कयो उन्हनि खे जेको आहे फौरी तौर ते डॉक्टर खे ॾेखारियो जेकॾहिं तव्हां सिम्टम्स ॾिसो था उनजे जिस्म ते ॻाढ़ा निशान था थी वञनि या उन्हनि खे फोड़ियूं निकिरनि थियूं या उनखे तेज़ बुखार थी रहियो आहे या अखियूं ॻाढ़ियूं थी वञनि थियूं इहे उन जूं अलामतूं आहिनि ऐं तव्हां फौरी तौर ते जेको आहे उनखे ईअं न सम्झो त मिड़ई बुखार आहे मच्छर चक पातो आहे मलेरिया थी वियो आहे सुभाणे सही थी वेंदो ईअं उनखे न कयो। फौरी तौर ते तव्हां वेझे डॉक्टर खे ॾेखारियो उन खां पोइ जेको आहे उनजी तव्हां ट्रीटमेंट वठो। ऐं ॿारनि जी ॻाल्हि थींदी त पाण थर हलंदासीं थरपारकर में ग़िज़ाई खोट ऐं पंहिंजो सहूलियत न हुजणु सबबु सिहत जी कल्ह उते जेको आहे 2 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि बल्कि 4 ॿारड़ा उते फ़ौत थिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 4 ॿारड़ा मासूम ॿारड़ा जेके आहिनि 6 महीननि ताईं उमिरि जा हुआ उहे ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि। सिर्फ़ु हिननि 4 महीननि में जेको आहे हिन साल ग़िज़ाई खोट ऐं सिहत जूं सहूलियतूं न मिलण जे करे 180 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि थरपारकर ज़िले में तमामु वॾो अंग ऐं हर साल तक़रीबन लास्ट ईयर जेको अंग हो उहो 5,500 खां 6,000 वञी पहुतो हुयो। हीअ सिर्फ़ु 4 महीननि जा अंग खरा आहिनि 180 ॿारड़ा फ़ौत थियनि सिर्फ़ु ग़िज़ाई खोट जे करे ऐं सिहत जूं जेके उहे सहूलियतूं आहिनि उहे न मिलण जे करे 180 ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि। तमामु वॾो अलमियो आहे ऐं ज़ाहिर आहे रोज़ु असां चऊं था पर ख़बर न आहे छो बेहिस थी विया आहिनि असांजा इहे हमरा अखियूं अथनि दीद अथनि पर बेज़र आहिनि। ज़ाहिर आहे जेतिरो असां ॻाल्हाए सघूं था उन ते निंदे त उन्हनि खे सघूं था पर उन्हनि खे बि त फ़र्क़ु पवे उन्हनि खे बि अहसासु थिए। स्पोर्ट्स जी पाण ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान कल्ह आयरलैंड खे ॿी T20 मैच में शिकस्त ॾेई छॾी ऐं 3 विकेटुनि तां शिकस्त ॾेई सीरीज़ 1-1 तां बराबरि थी वई आहे। 3 मैचुनि जी इहा सीरीज़ आहे। आयरलैंड 194 रन्सुनि जो टारगेट ॾिनो हुयो ऐं जेको पाकिस्तान 7 विकेटुनि ते हासिलु करे इहा मैच खटे वरिती। गॾो गॾु अज़लान शाह हॉकी कप जे फाइनल में बि पाकिस्तान ऐं जापान विच में दिलचस्प मुक़ाबिलो थियो उन खां पोइ 1-1 गोल तां फाइनल बराबरि थियो इज़ाफ़ी जेको टाइम मिलंदो आहे उन में जेको आहे जापान खटे वियो आहे। पाकिस्तान त हारायो पर पाकिस्तानी रांदीगरनि बहितरीनु रांदि पेश कई ऐं अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं। उन तमामु वॾे अरसे खां पोइ केतिरनि ई सालनि खां पोइ जेको आहे पाकिस्तान अज़लान शाह हॉकी कप जे फाइनल में पहुतो ऐं इन मतिलबु मज़ाहिमत सां इन दिलि सां जोश ऐं जज़्बे सां ऐं वलवले सां जेको आहे उन्हनि फाइनल में मुक़ाबिलो कयो रांदीगरनि तमामु बहितरीनु रांदि पेश कई ऐं जापान मुंहिंजे ख़्याल में पहिरियों दफ़ो इहो अज़लान शाह हॉकी कप खटियो आहे।
ऐं ख़बर आई पई हिकिड़ी त पाकिस्तान जूं जेके उॾामूं आहिनि जेके PIA समेत पाकिस्तान मां वञनि थियूं डायरेक्ट फ्लाइट्स चओ या वरी जेके पाकिस्तानी फ्लाइट्स आहिनि उन्हनि जी यूरोप ऐं लंडन में बर्तानिया में एंट्री बंदि हुई, उन्हनि ते पाबंदी लॻल हुई कुझु सबबनि जे करे। सो पाकिस्तान सिविल एविएशन अथॉरिटी जा जेके अमलदार आहिनि जेके जेके उन्हनि जे कमांडेंट ऑफिसर आहिनि उहे हिन वक़्तु वियल आहिनि यूरोप में ऐं लंडन में हिकिड़ो इजलास थी रहियो आहे ऐं इम्कानु आहे त हिन महीने उहा पाबंदी ख़तमु थी वेंदी, जंहिंखां पोइ पाकिस्तान खां डायरेक्ट तव्हां फ्लाइट में यूरोप जे कंहिं मुल्क में वञी सघो था, गॾो गॾु बर्तानिया बि वञी सघो था, लंडन वञी मिसाल हेथरो एयरपोर्ट या लंडन एयरपोर्ट जेके आहिनि उन्हनि ते तव्हां वञी सघो था। ऐं न रुॻो PIA ते पाबंदी हुई पर पाकिस्तान मां जेके उॾामूं वञनि थियूं उन्हनि ते पाबंदी हुई, जेका उन्हनि उमेदु ज़ाहिर कई आहे त हिन महीने जेको आहे इहो मामिलो हल थी वेंदो ऐं इहा पाबंदी ख़तमु थी वेंदी। गॾो गॾु पाण रोड हादसनि जो ज़िक्र कंदासीं। हिन वक़्तु सुबुह सवेर जेको आहे हिकिड़ो रोड हादसो थियो आहे ऐं उन में जेको आहे ड्राइवर समेत 6 ॼणा फोत थिया आहिनि, बस जो टकर थियो आहे। गुज़िरियल हफ़्ते दौरान को खां वठी हिन वक़्तु ताईं को केतिरा ई केस जेके आहिनि इहे रोड एक्सीडेंट्स जा रिपोर्ट थिया आहिनि, घणे भाङे मतिलबु लॻभॻि 50 जे केसिस आहिनि। उनजो रीज़न हिकिड़ो इहो आहे त हिकिड़ो त ॿाहिरि गर्मी तमामु घणी आहे ऐं गर्मी में ईअं आहे त ॿाहिरि टेम्परेचर वधीक आहे त गाॾीअ जी AC कमु नथी करे, गाॾीअ जी AC हिकिड़ो कमु नथी करे, ॿियो गर्मीअ जे करे माण्हुनि जो ज़ाहिर दिमाग़ आहे, ज़ाहिर हुनखे ब्लड प्रेशर चढ़ी थो वञे या ब्लड प्रेशर लो थो थिए, माण्हुनि जी तबियत ख़राबु थिए थी, रवैयनि में तब्दीली अचे थी, त या त गाॾी स्पीड में हलाई वञे थी या वरी जेको आहे ॿिए खे साइड नथी ॾिनी वञे, या वरी जेकॾहिं को साम्हूं वारो ग़लती करे थो त असां मोतबर था थी वञूं त हिन ईअं ग़लती छो कई, ओवरटेक छो पियो करे, इन जे करे हादसा वधी रहिया आहिनि। जीअं जीअं गर्मी वधी रही आहे त सम्झो हादसा बि वधी रहिया आहिनि। सो महिरबानी करे पंहिंजे पाण जे अंदरि बर्दाश्त आणियो ऐं गर्मी ज़ाहिर सभिनी खे थींदी आहे, हू बि तव्हां वांगुरु ई इंसानु आहे ऐं हिक ॿिए खे साइड ॾियो, हिक ॿिए खे जेको आहे उनजी रिस्पेक्ट कयो ऐं इन जे करे जो ड्राइवर हज़रात अची जज़्बात में अची पोइ को न को ओवरटेक करे विझंदा आहिनि या का बि हरकत कंदा आहिनि त गाॾी कंट्रोल मां निकिरंदी आहे त पोइ ज़ाहिर हादसो थींदो आहे। ॿ रीज़न्स इहे बि आहिनि त असां वटि हिकिड़ो रोड मैनेजमेंट कोन्हे, ॿियो असांखे प्रेशर कंट्रोल करणु कोन सेखारियो वेंदो आहे। ऐं मां एग्ज़ाम्पल यकीनन उहो ई ॾींदमि जिथे बहितरी हूंदी आहे, पाण उन्हनि ई मुल्कनि ॾे वरी नज़र कंदासीं जिथे रोड मैनेजमेंट हूंदी आहे ऐं जिथे प्रेशर कंट्रोल करणु सेखारियो वेंदो आहे, बाक़ाइदा ट्रेनिंग थींदी आहे, ड्राइवर हज़रात जी सुठे टाइम जी ट्रेनिंग थींदी आहे, उन्हनि खे रोड मैनेजमेंट सेखारी वेंदी आहे त बाबा रोड ते जेकॾहिं घणियूं गाॾियूं आहिनि त पोइ तव्हांखे कहिड़े तरीक़े सां सब्र में रहणो आहे या कहिड़े तरीक़े सां कहिड़ो ट्रैक वठी हलणो आहे। उनखां अलावा सेखारियो वेंदो आहे त गाॾी जेकॾहिं ओवरलोडेड आहे, ओवरलोडेड पहिरीं ॻाल्हि त उते गाॾियूं हूंदियूं ई कोन आहिनि, पर जेकॾहिं बाई चांस किथे थी थो वञे त तव्हांखे कहिड़े तरीक़े सां मैनेज करिणो आहे, प्रेशर जेकॾहिं क्रिएट थी थो वञे त तव्हांखे कहिड़े तरीक़े सां सब्र में रहणो आहे ऐं सब्र तहमल सां तव्हांखे उन सॉल्यूशन जो हल कढणो आहे। अच्छा, ॿियो त ॿाहिरें मुल्कनि में ईअं हूंदो आहे त हिकिड़ो स्पेस हूंदो आहे। हाणे त असां वटि तव्हां ॾिसो था जेके न्यू प्रोजेक्ट आहे जंहिंमें तव्हां ज़बरदस्त बसूं ॾिसो था ऐं तव्हां उन्हनि में सुठो सफ़र कयो था, कराची में हुजे, पेशावर में हुजे, तव्हां पेशावर में मौजूदु आहियो, कराची में मौजूदु आहियो या हैदराबाद में मौजूदु आहियो, तव्हांखे हिकिड़ी सुठी ट्रांसपोर्ट ज़रूरु नज़र ईंदी हूंदी, हिकिड़ी सुठी गाॾी नज़र ईंदी हूंदी, उते हिकिड़ी जॻह हूंदी आहे जिथे उहो माण्हू वेहंदो आहे जेको व्हील चेयर ते मौजूदु हूंदो आहे। मूंखे हिकु फॉरेनर ॿुधायो, पाकिस्तानी हुयो ऐं हुनखे ग्रीन कार्ड मिली वियो आहे, लाइसेंस मिली वियो आहे, हुन चयो त असां ॾिठोसीं त हिकिड़ो माण्हू अचे थो व्हील चेयर ते ऐं उनखे मथे चाढ़ण में जेका उहा रैम्प आहे उहा उन्हनि जी ख़राबु आहे, त उहो पोयां इंतज़ारु करे थो त ॿी गाॾी अचे। अच्छा, हाणे ड्राइवर इंतज़ारु करे रहियो आहे त न हाणे इहा ज़िमेदारी असांजी आहे, हीअ असां ॾे आयो आहे पैसेंजर, ॿी गाॾी में असां हिनखे विहारींदासीं, पोइ असां उतां गुज़रंदासीं। उते 2-4 गाॾियूं जमा थियनि थियूं ऐं उन्हनि जो एॾो ज़बरदस्त उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनल आहे कहिड़े तरीक़े सां उन नंढड़े मसइले खे सॉल्व कनि था, वेट कनि था। इहा वॾी ॻाल्हि आहे। असां वटि ईअं माना सुवाल पैदा नथो थिए त असां वटि को ड्राइवर हज़रात इंतज़ारु कंदा त बाबा उहो माण्हू आयो आहे जंहिंखे ज़रूरत आहे ॿिए माण्हू जी मदद जी, कॾहिं बि ईअं न थींदो किथे बि असां इन तरह जो कमु कोन ॾिठो आहे। पर असां सिर्फ़ु एतिरो था चऊं त तव्हां जॾहिं हाई व्हीकल्स आहिनि तव्हां वटि, जॾहिं तव्हां ॾिसो था तव्हां रोड ते वञी रहिया आहियो, तव्हां वटि हिकिड़ी ज़िमेदारी आहे त महिरबानी करे प्रेशर कंट्रोल पंहिंजे हथ में हूंदो आहे। तव्हांजो जेकॾहिं सम्झो पिया त ब्लड प्रेशर लो थिए पियो या जीअं तव्हां ॻाल्हि कयो ब्लड प्रेशर हाई थिए थो, उनखे त कंट्रोल करणु तव्हांजे हथ में ज़रूरु आहे। ॿी ॻाल्हि त पैसेंजर जे बि हथ में हूंदो आहे। तव्हां जॾहिं वेहो था त गाॾी में ॾिसो, जेकॾहिं तव्हां सम्झो पिया त ड्राइवर जी कंडीशन सही कोन आहे त थोरी ज़िमेदारी अव्हां जी बि आहे, छो त अव्हां जी बि जान आहे ऐं अव्हां जे पोयां जेके मौजूदु आहिनि उन्हनि जी बि जान अव्हां जे हथ में हुन वक़्तु आहे। सो इन तरह जो बि पाण कोन ॾिसंदा आहियूं का बि ज़िमेदारी केरु बि खणण लाइ तयारु न हूंदो आहे। गाॾी जी फिटनेस जो आहे
बिल्कुलु चाहे उहा बिल्कुलु तव्हांजी पंहिंजी ज़ाती गाॾी हुजे, चाहे उहा नंढी मेराण खां वठी वेंदे करोला ताईं या V8 ताईं हुजे, या वरी जेकॾहिं हीअ पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, उन्हनि जी फिटनेस जो मसइलो हूंदो आहे। उन में ॾिसो जेकॾहिं टायर कमज़ोर आहिनि त तव्हां उहा स्पीड ई न ॾियो जो टायर बस थिए ऐं गाॾी कल्टी थिए। या वरी जेकॾहिं कोई इंजन जो मामिलो आहे त उहा इंजन गरम थी वञे, गाॾी तव्हांजी गरम थी वञे, पोइ इंजन खे बाहि लॻे। तव्हां हींअर ताज़ो ॾिठो हूंदो गुज़िरियल हफ़्ते हैदराबाद में जामशोरो रोड ते जेको आहे CNG भराईंदे गाॾी खे बाहि लॻी वई बिल्कुलु ऐं हुन में 2 ॼणा जेको आहे उहो फोत थी विया, गाॾी जो ड्राइवर बि फोत थी वियो ऐं जेको CNG भरे रहियो हो पेट्रोल पंप ते, सन जो हिकिड़ो छोकिरो हुयो, मासूम निंगर हुयो, ऐं उहो बि सड़ी फोत थी वियो। सो फिटनेस पंहिंजी गाॾियुनि जी चेक करायो, भले तव्हां सम्झो था त तव्हांजी गाॾी नई आहे, पर ईअं ज़रूरी न आहे त तव्हांजी गाॾी नई आहे त उहो बिल्कुलु फिट हूंदी। तारूं वग़ैरह तव्हां इलेक्ट्रिशियन खां चेक करायो ऐं ॾिसो त किथे त का तार तव्हांजी गाॾी जी बॉडी सां लीक टच त न पई थिए, किथे अर्थ त न पियो अचे, या किथे तव्हांजी गाॾी में जेको सिलेंडर बम लॻल आहे उहो किथे लीक त न आहे। ऐं गॾोगॾु टायर बि चेक कयो, टायर जेकॾहिं कमज़ोर आहिनि त तव्हां टायर तब्दील करायो। ऐं हाणे त टायर मुंहिंजे ख़्याल में सस्ता थी विया आहिनि, एतिरा महांगा न आहिनि, ऐं हाणे त पैकेजिस बि अची विया आहिनि टायरनि में। मां ताज़ो चेंज कराया आहिनि त उन्हनि में जेकॾहिं असां जहिड़ा की ग़रीब वेंदा आहिनि त उन्हनि खे 2 किस्तुनि या 3 किस्तुनि में बि टायर मिली वेंदा आहिनि। सो महिरबानी करे, जी आहे त जान आहे, इहे गाॾियूं बि थींदियूं, इहे कम बि थींदा, पर जेकॾहिं तव्हां कंहिं हादसे जो शिकार थी वञो, जीअं हाईवेज़ ते लिखियलु हूंदो आहे त देरि खां पहुचण खां बहितर आहे त तव्हां न पहुचणु जेको आहे उहो तमामु अफ़सोसनाक आहे। जो उहे चवंदा आहिनि त तव्हां स्पीड एतिरी न वठो, तव्हां जल्दी पहुचण जी जेको कोशिशि में जेको आहे उते पहुचो ई न, जल्दी पहुचण खां मतिलबु पासो कयो ऐं तव्हां देरि सां ई पर बाहिफ़ाज़त पहुचो। उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे जेके बोट्स लॻाइनि। महिरबानी करे हाईवेज़ ते पंहिंजी गाॾियुनि जी स्पीड ते बि तव्हां लिमिट ते ख़्यालु रखो, छाकाणि जो रोड बि गरम हूंदा आहिनि। हिकिड़ो साइंसी मामिलो आहे त टायर बि गरम थींदा आहिनि, रोड बि गरम थींदो, ज़ाहिर तव्हांजो टायर जेको आहे उहो वधीक उन गर्मीअ ते तपिश ते जेको आहे या त बस्ट थींदो आहे या वरी उहो पंचर थींदो आहे। ऐं जीअं ई स्पीड में गाॾी हूंदी आहे त पोइ तव्हांजे कंट्रोल में न रहंदी ऐं गाॾी कल्टी थी वेंदी आहे। सो जेके बि असांजा भाइर भेनरूं पंहिंजो सफ़र करे रहिया आहिनि, महिरबानी करे पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं गॾोगॾु न रुगो पंहिंजो ख़्यालु करो पर ॿियनि जो बि ख़्यालु कयो। जेकॾहिं तव्हां में सेंस आहे, तव्हां सम्झो था शयुनि खे, ॿियो माण्हू ज़ाहिर आहे घटि कुल आहे या वरी जेकॾहिं हुनखे पंहिंजो को मामिलो आहे, ज़हनी तवाज़ुन हुनजो दुरुस्त कोन्हे, पाण त हुनखे ईअं चवंदासीं त यार चरियो जी कोई चवंदा आहियूं पाण, त उहो जेकॾहिं ख़्यालु नथो करे त तव्हांखे बि जेको आहे हुनजो ख़्यालु करिणो आहे, छाकाणि जो हुनजी जेकॾहिं साम्हूं वारे जी जेका ग़लती आहे उहा तव्हांखे नुक़सानु ॾेई सघे थी। सो पंहिंजे प्यारनि जो, पंहिंजे भर पासे वारे माण्हुनि जो ज़रूरु ख़्यालु रखो। ख़ासि करे गर्मी जा जेके ही मामला आहिनि उन्हनि में ज़ाहिर आहे बर्दाश्त जो वॾो मामिलो आहे, बिहेवियर चेंज थी वेंदो आहे। ऐं कोशिशि कयो त तव्हां ॿियो वरी तव्हां ॾिसंदा ॻोठनि में, मूं छंछरु ॾींहुं ट्रेवल कयमि पिए सजावल वारे पासे, त जिते जिते मतिलबु त होटलूं हुयूं उते हुननि हिकिड़े बेरे खे बीहारे छॾियो हुयो, ख़ासि करे झिरक में ऐं जेके जमपीर वारा जेके स्टॉप आया पिए। ऐं उते ईअं पियो थियो त जेके बि मुसाफ़िर गाॾियूं अची बीठियूं पिए उन्हनि खे जग खणी पाणी पियो पीआरे वियो। एॾी मूंखे ॻाल्हि वणी उहा त मुसाफ़िर गाॾियुनि में ज़ाहिर किन में AC हूंदी आहे, के नॉन AC हूंदियूं आहिनि, त उन्हनि खे पाणी पीआरे पियो वियो। त महिरबानी करे जेकॾहिं तव्हां रोडनि रस्तनि जे वेझो तव्हांजा घर आहिनि त ड्रम ठाहे थधे पाणीअ जा बर्फ़ हुन में विझी तव्हां महिरबानी करे मुसाफ़िरनि जे लाइ रखी छॾियो। ईंदड़ वींदड़ जेको आहे माण्हू पाणी पीए, पखी पाणी पीअनि, पखियुनि जो वॾो मामिलो आहे। सो इहो हिकिड़ो सदका जारी आहे ऐं गॾोगॾु जेको आहे हिकु हयाती बचाइणु सम्झो त सॼी इंसानियत खे बचाइणु आहे, सॼे आलम खे बचाइणु आहे। जेकॾहिं कोई जे माण्हू जी तबियत ख़राबु आहे, तव्हांजो थधो पाणी जेको रखियलु आहे उहो पीअण सां हुनजी हयाती बची थी वञे, हुनजो ब्लड प्रेशर ठीकु थो थी वञे, उहो बेहोश थियण खां बची थो वञे, त सम्झो तव्हां सॼी इंसानियत खे बचाए वरितो, सॼे आलम खे बचाए वरितो। बिल्कुलु अज़मत ईअं ई आहे। ऐं ॿियो वणनि जा मामलात बि पाण ॾिसूं पिया, मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे हिन मुंद में वण खे कटणु न खपे। सियारे जी मुंद हूंदी आहे उन में थोरी कटिंग वण जी बहितर रहंदी आहे। गर्मियुनि में वण छांव ॾींदो आहे, मूंखे ख़बर आहे। ईंदो वेंदो जेको आहे सो राह मुसाफ़िर उते अची करे साही पटींदो आहे, पोइ रेड़ी हलाईंदड़ आहे उहो अची करे जेकॾहिं उते फ्रूट खपाए थो या बर्फ़ ॾिसंदा आहियूं पाण रोड रस्तनि ते खपाई वेंदी आहे, उहो अची जेकॾहिं उते पंहिंजी रेड़ी लॻाए थो खपाए थो त उनजे लाइ आसानी आहे। ॿियो कुझु न हूंदो आहे, उन्हनि जा वॾा बिज़नेसिस कोन हूंदा, उन्हनि जी वॾी का चेन कोन ठहियलु हूंदी आहे, वॾा मार्ट कोन्हनि के, उन्हनि जा वॾियूं डील्स कोन थियल हूंदियूं आहिनि। उहे सिर्फ़ु पंहिंजे घर खे हलाइणु चाहींदा आहिनि। 2 वक़्त जी जेका रोटी आहे, 2 वक़्त जी जेका मानी आहे, उहा आसान तरीक़े सां पंहिंजे बचनि ताईं रसाइणु चाहींदा आहिनि। त उन्हनि माण्हुनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। ऐं तव्हां जेकॾहिं तव्हांजे इख़्तियार में आहे, तव्हांजे आसपास वणनि जी कटाई हिन वक़्तु थी रही आहे, अगरि सम्झो था तव्हांजे इख़्तियार में आहे त उनखे तव्हां उनजी रोकथाम करायो ऐं वण ज़रूरु पोखियो हिन मुंद में।
अवां हिकु बि वण, मां ईअं नथी चवां त तव्हां ग्रीन एंड हीअ जेके स्लोगन्स हलंदा आहिनि ग्रीन पाकिस्तान, क्लीन पाकिस्तान, पोइ इन जी इन द एंड मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे त वॾा वॾा बैनर्स लॻाया वेंदा आहिनि ऐं आसपास जा माण्हू जेके अथॉरिटीज़ वारा हूंदा आहिनि उन्हनि खे घुरायो वेंदो आहे ऐं यंगस्टर्स हूंदा आहिनि, सोशल एक्टिविस्ट हूंदा आहिनि, वॾा वॾा फ़ोटोज़ तव्हां कॾहिं पंहिंजे अकाउंट्स ते लॻाईंदा आहियो त अॼु असां जेको आहे सो हिन प्रोजेक्ट जे तहत हेॾा वण लॻाया आहिनि, पर पोयां माली न हूंदो आहे, पोयां उन्हनि खे कोई पाणी ॾियण वारो न हूंदो आहे। उहे जेके चकियूं तव्हां लॻाईंदा आहियो उहे चकियूं सुकंदे मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं आहिनि। यूनिवर्सिटीज़ में डिफरेंट इदारनि में इहे मां पंहिंजे अखियुनि सां इहे ॾिठा आहिनि प्रोजेक्ट्स जेके कम जा न हूंदा आहिनि। हिकिड़ो वणु लॻायो पर उनजो ख़्यालु कयो, उनखे पाणी ॾियो, उनजी हिफ़ाज़त कयो, कुझु सालनि में उहो वणु वॾो थी वेंदो ऐं चवंदा आहिनि त तव्हां हिकिड़ो वणु लॻायो था यानी तव्हां तव्हां केतिरी सुठाई कयो पिया पंहिंजे आस पास। वणनि जी ज़रूरत आहे पाण खे, पंहिंजे आस पास जो तमामु घणो ख़्यालु कयो। अज़मत मां ॾिसां पई असांजे साइड में हिकिड़ो जेको आहे सो माना हाणे त रेयर थी वियो आहे न, ॾाढो मुश्किल थी वियो आहे, मोची तव्हांखे कोन मिलंदो, हर को हिन कम खां आर थो कढे त कोई इहे अहिड़ियुनि तरह जा कम नथा करणु चाहे। पोइ ॾिसंदा आहियूं पाण कुझु मख़सूस आहिनि ज़ातियूं जेके इहे कमु कनि थियूं, सो उहो मोची अची साइड खां वेहंदो आहे, उतां वण जी कटाई थी वई आहे, सो वरी बि उन छपिरो लॻाए जहिड़े तहिड़े तरीक़े सां अची साइड ते वेठो आहे ऐं पंहिंजे कम खे जारी रखे पियो। सो अहिड़नि माण्हुनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। असांजो फ़र्ज़ु आहे, असां जेकॾहिं इहे सम्झूं था असांखे इख़्तियार आहे, असां जेकॾहिं कंहिंजी हेल्प करे सघूं था त तव्हांजी टॉप प्रायोरिटी में इन तरह जा माण्हू ज़रूरु हुअणु खपनि। बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त आहे ऐं ज़ाहिर आहे पाण ॿियनि खे मौक़ो ॾियणु घुरिजे, उन्हनि खे रोज़गार जो मौक़ो ॾियणु घुरिजे ऐं गॾो गॾु ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा करणु घुरिजनि। तरफ़ सां ई जेको आहे तव्हांजे लाइ आसानियूं पैदा कंदो, तव्हां कंहिंजे लाइ हिकिड़ी आसानी पैदा कंदा त तव्हांजे लाइ 100 आसानियूं पैदा थींदियूं। तालीम जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं त एजुकेशन जो जेको मामिलो आहे, जेका कापीअ जी धुम मतल आहे, इहो हिकिड़ो ट्रेंड हली वियो, लफ़्ज़ अख़बारुनि में बि लिखियलु हूंदो आहे, असां साफ़ ई ॻाल्हाईंदा आहियूं धुम मतल आहे, पर तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं 9 ॾहें में इन सतह सां जेका आहे उहा मामिलो थिए ऐं इन सतह ते जेको आहे अची कॉपी लेवल, बेसिक लेवल ते अची तव्हांखे कॉपी ते हिरायो वञे, तव्हांखे करप्शन ते हिरायो वञे, त इहो हिन सूबे जे लाइ तमामु वॾो ख़तरनाक मतिलबु आहे, इहो वॾो ज़हर आहे जेको असांजे नसलुनि में पखेड़ियो पियो वञे। इनखे पाण ज़हर ई चवंदासीं ऐं हिकिड़ो स्लो पॉइज़न चवंदासीं त तव्हां बेसिक में ई जेको आहे उन्हनि जे करप्शन उन्हनि जे दिमाग़ में विहारे छॾियो मासूम ॿारनि जे, ऐं पोइ इंटर खां पोइ इंटर में अची तॾहिं बि चिटिंग कनि, यूनिवर्सिटी में अची बि जेको आहे उहो जुगाड़ ते डिग्री वठनि ऐं उनखां पोइ जुगाड़ ते उन्हनि खे नौकरियूं मिलनि, उहो पेपर आउट कराए जेको आहे उहो नौकरियूं वठनि ऐं उनखां पोइ हिन समाज खे उहो ॾही वांगुरु खाइनि वेही, ॾही वांगुरु हुननि खे ॾंगिनि वेही। सो तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। जेके अदड़ियूं असांखे भेनरूं, जेके वालदेन असांखे ॾिसी रहिया आहिनि, महिरबानी करे पंहिंजे ॿारनि ते ध्यानु ॾियो, पंहिंजे नसलुनि खे जेको आहे उहो उन करप्शन खां बचायो, पंहिंजे ख़ानदान जो जेको तव्हांजो नक आहे उन्हनि खे जेको आहे करप्शन खां बचायो। सुभाणे तव्हांजी बदनामी थींदी त हीउ फलाणे जो पुटु आहे ऐं फलाणी ऑफिस में वेही जेको आहे रिश्वत खां सवाइ को कमु नथो करे, वॾो राशी आहे। सो महिरबानी करे इहे जेके असांजो स्कूल मैनेजमेंट सिस्टम आहिनि उन्हनि खे त असां केतिरा ई दफ़ा चयो आहे, मतिलबु सन में मूंखे हिकिड़ी टीचर ॿुधायो त चयोमांनि त तव्हां वटि छा सूरत हाल आहे, त उन्हनि ॿुधायो त असां वटि मतिलबु मां त जेकॾहिं कॉपी विकिरायां थी त ॿिया जेके स्कूल जा जेके कुलीग्स आहिनि, जेके टीचर्स आहिनि, उहे मूंसां कावड़जी पिया आहिनि त तूं असांजे ॿारनि खे जेको आहे कॉपी छो नथी कराइण ॾी। सो तमामु अफ़सोसनाक सूरत हाल, उन मुंहिंजी मतिलबु मूंखे तमामु घणी हैरत थी त उस्ताद जेको आहे उहे जेको विढ़नि वेही पंहिंजे कुलीग सां या पंहिंजे जेके साथियुनि सां त जेको आहे जेकॾहिं को उस्ताद सख़्ती करे थो त उनखे चवनि था त तूं सख़्ती न कर, तोखे रहणो त हिन ई स्कूल में आहे, तोखे रहणो त असां सां गॾु आहे। इहो वॾो अलमियो आहे, ॾिठो वञे त इहो तमामु वॾो अलमियो आहे। मुंहिंजी सिस्टर केमिस्ट्री पढ़ाईंदी आहे त उहो चवंदी आहे मां जॾहिं लेक्चर ॾेई थी वञा कॉलेज जे स्टूडेंट्स खे त पोइ मां उनजो हमेशह तज़ाद हूंदो आहे, हमेशह हिन ॻाल्हि ते उहा अटकंदी आहे कॉलेज में त मां न वेंदमि हिननि खे मां चिटिंग न कराईंदमि। उनजो हिकिड़ो उसूल आहे, ॾाढो ईमानदारी सां पढ़ाईंदी आहे। त असांजी सिंध खे इन तरह जा उस्ताद खपनि। मां ईअं नथी चवां त अहिड़ा उस्ताद कोन आहिनि, ज़रूरु अहिड़ा उस्ताद आहिनि, पर आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा अहिड़ा उस्ताद आहिनि। ऐं उहे शागिर्द जेके असांजी इन क्लिप खे ॾिसंदा आहिनि, प्रोग्राम जी ही जेका ॻाल्हि ॿोलाए उहा ॿुधंदा, त तव्हां अहिड़नि उस्तादनि जो क़दुरु करियो जेके अव्हांखे ईमानदारी सां पढ़ाइनि था ऐं अव्हांखे चवनि था त असां बाबा तव्हांजो वधीक साथ न ॾींदासीं, पढ़ाइणु असांजो कमु आहे, चिटिंग करणु असांजो कमु न आहे। इहे ई उस्ताद आहिनि जेके तव्हांखे उन मंज़िल ताईं पहुचाए सघनि था। सो पंहिंजे उस्तादनि जो तमामु घणो तव्हां क़दुरु कयो, वालदीन जो तमामु घणो तव्हां क़दुरु कयो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ जी तरफ़ वधूं था ऐं खोड़ सारियूं न्यूज़ ॿुधूं था, पोइ वरी वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह महराण में।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवंदा हुआसीं पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं वधीक रांदियुनि जे बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकिड़ो त असां वटि क्रेज़ हूंदो आहे क्रिकेट जो, उन खां अलावा ॿियूं रांदियूं आहिनि उन्हनि जी अपडेट्स बि तव्हांखे ॾींदा रहंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते असां जेको आहे सो गेम्स जे हवाले सां बि पर्टिकुलर प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। ख़बर आहे ऐं असां वधीक रांदियुनि जे मैदान में छा पियो थिए तव्हां थोरो असांखे अपडेट कजो। ज़िक्र कयोसीं सवेल पाकिस्तान ऐं आयरलैंड जी जेका मैच हुई ऐं पहिरीं मैच में त पाकिस्तान हाराए वियो हुयो ऐं ॿी जेका मैच कल्ह थी आहे उन में पाकिस्तान जेको आहे 3 विकेटुनि तां कामयाबी हासिलु कई आहे ऐं 194 रन्सुनि जो टारगेट हुयो जेको पाकिस्तान जेको आहे 7 विकेटुनि ते हासिलु कयो। ऐं गॾोगॾु हॉकी जो जेको मामिलो आहे हॉकी में पाण ज़िक्र कयोसीं अज़लान शाह हॉकी कप हली रहियो हो ऐं हुन में फाइनल में जेको आहे पाकिस्तान ऐं जापान जो मुक़ाबिलो थियो जंहिंमें तमामु सख़्तु मुक़ाबले खां पोइ जेको आहे उहो जापान जेको आहे उहो कामयाबी माणी। पर ईअं न त जेको पहिरियों फाइनल हुयो उहो बराबरि थियो। इज़ाफ़ी जेको वक़्तु ॾिनो वञण जे लाइ हिकिड़ो टर्म यूज़ कयो वेंदो आहे उन में जेको आहे जापान जेको आहे 6 सेकेंडनि में जेको आहे उहो गोल करे उहो कामयाबी हासिलु सही सही। अवां कहिड़ियूं कहिड़ियूं रांदियूं खेॾियूं आहिनि? क्रिकेट खेॾी आहे, हॉकी खेॾी आहे? क्रिकेट खेॾी अथमि उहा बि थोरी घणी ऐं उहा बि नंढे हूंदे क्रिकेट खेॾी। हुन खां पोइ थियो ईअं त जीअं मैट्रिक जा पेपर थिया त असां सहाफ़त में क़दम रखियोसीं ऐं हुन खां पोइ ज़िंदगी हुनखे अर्पे छॾीसीं ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे पोइ रांदियूं ॾिसण खां मतिलबु कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं ऐं घणे भाङे रांदियूं खेॾण खां महिरूम आहियूं ऐं फिल्मूं ॾिसण खां महिरूम आहियूं। ज़िंदगी जेका जंहिं तरीक़े सां इंजॉय कई वेंदी आहे जी जी उन खां महिरूम आहियूं। पोइ वरी आकाश अंसारी लिखियो आहे न त असीं बसि रहियासीं अधूरा 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 जी। सो न तारीख़ थी दुनिया त्यागे सघियासीं ऐं न फाईअ जा फंदा चुमण खां बि वियासीं। सो इहे सभु मामला आहिनि जॾहिं तव्हां हिकिड़ी डेडिकेशन सां कमु कयो था नो डाउट त पोइ तव्हांजा रिश्ता बि तव्हांजा क़ुर्बान करणा पवनि था। तव्हांखे इहे मरणा परणा बि क़ुर्बान करणा पवनि था। तव्हांखे ज़िंदगी जेका ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां तव्हांजी जेका इंजॉयमेंट आहे जेके तव्हांजा रोज़मर्रा जे हिसाब सां तव्हां चवंदा आहियो त असां रिलैक्स थियूं किथे घुमणु फिरणु वञूं इहे सभु शयूं तव्हांखे जेको आहे करणी पवंदियूं न रुॻो सहाफ़त में पर हर फील्ड में जेकॾहिं तव्हां हिकु सची डेडिकेशन सां हलो था। सो मुंहिंजो गुज़िरियल 18 सालनि ताईं खां वठी जेको स्केजुअल आहे उहो ईअं ई आहे त सुबुह जो सवेर निंड मां उथणु ऐं उन खां पोइ कम ते लॻी वञणु कंहिं स्टोरी ते कमु करणु केतिरा ई ॾींहं हुन स्टोरी ते कमु करणु इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म ते कमु करणु इंटरव्यूज़ करणु उन खां पोइ अख़बार जी डेस्क ते कमु करणु या न्यूज़ चैनल जे डेस्क ते कमु करणु प्रोग्राम्स करणु ऐं गॾोगॾु उन खां पोइ तव्हां इन खां साइड ते जेकॾहिं मूं वकालत कई उन खां पहिरीं मूं तालीम पिया हासिलु कयमि रेगुलर ऐं यूनिवर्सिटी वेंदो हुअसि यूनिवर्सिटी पास आउट कयमि त पोइ LLB वकालत जी तालीम हासिलु करणु बस ज़िंदगी जो हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ई किस्सो आहे हर कंहिंजी पंहिंजी कहाणी आहे हर इंसान जे अंदरि हिकिड़ी दुनिया मौजूदु आहे हर शख़्स कहाणी आहे। बेशक असां वटि हींअर SM नदीम साहब सां कनेक्टेड आहिनि फ़ोन कॉल ते उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं रांदियुनि जे बाबति। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी SM नदीम साहब हम आपको वेलकम कहते हैं। कैसे हैं आप? ठीक हैं? थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया। और आप लोग कैसे हैं? आप ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह हम बिल्कुल ठीक हैं। गुड मॉर्निंग टू यू। और हमें नदीम साहब बताएं क्या हो रहा है स्पोर्ट्स की दुनिया में, खेलों में क्या हो रहा है? खेलों में अभी फिलहाल तो पाकिस्तान की टीम हॉकी में जो वो 2nd नंबर पर आई है। कोई 13 साल बाद जो फाइनल खेला है पाकिस्तान ने अज़लान शाह मलेशिया में टूर्नामेंट हुआ था। जी हाँ। तो ये एक होप नजर आई है हॉकी के अंदर कि जो वो इससे पहले तो काफी मामला चल रहे थे, 2 फेडरेशन बनी हुई थी तो वो काफी इनकी ले दे चली है। तो फिर जो शैला रजा जो हमारी सिंध की हैं वो इसकी जो वो चेयरपर्सन है हॉकी फेडरेशन की और दूसरी तरफ जो वो भुक्ति साहब हैं वो थे। तो हॉकी के अंदर जो है 10 नए लड़कों ने डेब्यू किया था। तो अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जो वो सेकंड है और जो फाइनल था वो 1-1 गोल से बराबर रहा था। तो पेनल्टी शूट आउट पर पाकिस्तान जो है जापान से हार गया। हालांकि जो ग्रुप में मैचेस हुए थे पूल मैचेस उसमें भी पाकिस्तान जो है वो नाकाबिले शिकस्त रहा था। ये तो हॉकी के हवाले से था। दूसरा क्रिकेट में पाकिस्तान की टीम जो है वो आयरलैंड गई है और वहाँ पर एक T20 मैच पाकिस्तान ने जीता है और उससे पहले जो है वो हार गए थे। तो उसमें जो काफी जो वो मीडिया के ऊपर भी शोर बरपा हुआ था क्योंकि आयरलैंड ऐसी टीम है जो आज तक पाकिस्तान से कभी नहीं जीती थी। उन्होंने फर्स्ट टाइम ही कोई मैच जीता है पाकिस्तान से T20 का। सही। तो ये चल रहा है फिलहाल। तो इसके अलावा जो है पाकिस्तान इसके बाद जो है वो इंग्लैंड जाएगा। इंग्लैंड से फिर जो है वो वर्ल्ड कप की तैयारी है T20 वर्ल्ड कप की। तो उम्मीद है कि जो अभी ये प्रिपरेशन चल रही है इसमें कुछ अच्छा हो जाए पाकिस्तान के लिए। जो आयरलैंड के खिलाफ पाकिस्तान ने पहला मैच खेला था जी हाँ। वो तो बड़ा मायूस कुन था।
और बिल्कुल उसने क्योंकि पाकिस्तान ने 180 से ऊपर रन किए और उसके बाद जो है वो चेस करवा दिए। पाकिस्तान की जो बॉलिंग और फील्डिंग जो है वो अप टू द मार्क नहीं थी। तो उसमें बाबर आजम की भी स्टेटमेंट सामने आई थी, कहीं मैंने देखा था, सुना था कि जो है हमारी फील्डिंग और जो है वो बॉलिंग जो है वो परफॉर्म नहीं कर रहे। सही। तो ये चीजें चेयरमैन साहब ने भी उसके बाद जो प्रेस कॉन्फ्रेंस की मोहसिन नकवी साहब ने, जी हाँ, मैं आपको एक बात बता दूं कि इतने पावरफुल चेयरमैन आज तक नहीं आए। इससे पहले जनरल तौकीर जिया साहब थे, तो वो चेयरमैन रहे थे, और अब ये आए। तो इनके पास बड़ा अच्छा चांस है कि पाकिस्तान की क्रिकेट को जो है वो एक जो है वो ट्रैक पर ले आए, उसका जो है वो बेहतरीन काम कर सकते हैं ग्राउंड डेवलपमेंट के हवाले से। वैसे भी प्लेयर से भी ये मिले थे, उनको भी इन्होंने जो है वो मोरल सपोर्ट दी, बूस्टअप किया काफी, जो है वो बाबर आजम और फिर दूसरे जो शहनशाह अफरीदी, शादाब खान, इन सबसे। और फिर इन्होंने वर्ल्ड कप जीतने पर इनाम का भी ऐलान किया है। सही, कि जो है वो अगर पाकिस्तान वर्ल्ड कप जीत जाता है तो तकरीबन 1 करोड़ से ज्यादा जो है वो फ्री प्लेयर जो है वो रुपीज में, पाकिस्तानी रुपीज में जो है वो इनाम के तौर पर देंगे। सही। अच्छा सर, एहसन नदीम साहब, पीसीबी में क्या मामला चल रहे हैं? मोहसिन नकवी साहब तो आए हैं, लेकिन हमने देखा है माजी करीब में कि वहाँ पे कोई ना कोई एक गेम वो है जो मैदान में हो रहा होता है, पाकिस्तान क्रिकेट टीम खेल रही होती है, दूसरा गेम वो है वो पीसीबी के अंदर चल रहा होता है। तो वहाँ पे जो मामला थे कोचेज के हवाले से, मैनेजमेंट के हवाले से, खिलाड़ियों को जो है ए कैटेगरी और बी कैटेगरी देने के हवाले से, और खिलाड़ियों को शामिल करने के हवाले से, सेंट्रल कॉन्ट्रैक्ट में निकालने के हवाले से, अब वो मामला कहाँ पहुँचे हैं? देखिए, अभी उन्होंने एक अच्छा इनिशिएटिव लिया है कि तमाम जो कोचिंग स्टाफ है उसको ये रिवाइव कर रहे हैं, उनको चेक कर रहे हैं कि कोई जो वो कोचिंग स्टाफ जो रखा हुआ है रीजनल लेवल पर या डिस्ट्रिक्ट लेवल पर या पाकिस्तान लेवल के ऊपर, इवन जो अंडर 19 और 16 वगैरह जो है पाकिस्तान की टीम, उनको भी ये चेक कर रहे हैं। फिर उसके बाद जो ये कोई डिसीजन लेंगे। अभी एक लिस्ट आया हुई थी जिसमें लिस्ट के अंदर दिखाया गया था कि भाई कौन कौन जो है वो कोचिंग जो है डबल मतलब इंगेज है किसी और डिपार्टमेंट के साथ या कहीं और भी जो है जॉब कर रहे हैं। तो वो भी एक लिस्ट जो है मेरी नजर से गुजरी थी। तो ये एक अच्छा इनिशिएटिव है कि जो है एक तो पाकिस्तान जो गरीब मुल्क है, तो उसमें ऐसे लोगों को जॉब दें जो कि फारिग बैठे हुए हैं और डिजर्व करते हैं मेरिट के ऊपर। और जो आपने बात की है कि जो अंदर खेल चल रहा होता है और जो ग्राउंड के अंदर, तो बिल्कुल देखें हर जगह जो है वो लॉबी सिस्टम तो होता है। सही। तो अब ये कि आए हैं तो थोड़ा टाइम लेंगे, इतनी जल्दी जो है वो हर चीज जो है वो मतलब हम भी कोई राय कायम नहीं कर सकते कि जल्दी से कि ये कुछ बहुत अच्छा एकदम में कर देंगे कि वो रातों रात या 1-2 दिन के अंदर। तो ये एक पूरा सिस्टम है, इसको बेहतर करने के लिए टाइम लगेगा और देखते हैं आगे आने वाले वक्त में इनके स्टेप्स क्या होते हैं। एक तो चीज जरूर इन्होंने अच्छी की है कि जो इंटर क्लब क्रिकेट शुरू की है अभी पूरे पाकिस्तान के अंदर, तो वो काफी अरसे से हो नहीं रही थी। वो एक अच्छा इनिशिएटिव नजर आया है फिलहाल तो मुझे। उसके अलावा जो है वो प्लेयर्स के साथ इंटरमिंगल होना है, मतलब प्लेयर्स के लिए इन्होंने काफी जो कोशिशें कर रहे हैं। कोई इंटर कॉलेजिएट करवाया, जैसे इन्होंने कहा कि 4 महीने के अंदर तकरीबन 9,000 के करीब मैचेस जो है वो हम लोग करवाएंगे। तो जितनी ज्यादा क्रिकेट होगी उतना टैलेंट भी सामने आएगा। पर यह कि ऊपर भी और कुछ कमेटीज ऐसी, कोई एहतसाब कमेटी या कोई ऐसी कमेटी बनाएंगे जो रीजन लेवल के ऊपर इन चीजों को मॉनिटर करें। सही सही। एसएम नदीम साहब, हमें वुमेन क्रिकेट के हवाले से भी कुछ अपडेट्स दीजिएगा। पाकिस्तान की टीम अभी इंग्लैंड गई हुई है। वुमेन टीम अभी वेस्ट इंडीज जो है पाकिस्तान आई हुई थी, तो वो अभी पाकिस्तान की टीम गई हुई है। प्रिपरेशन है, वो भी वर्ल्ड कप की तैयारियां कर रहे हैं। और वेस्ट इंडीज से तो पाकिस्तान हार गया था। उसमें भी जो उनकी जो सिलेक्शन कमेटी है शायद उसको चेंज किया है, उसमें रजाक और असद शफीक को डाला है चेयरमैन साहब ने कि जो वो आती वुमेन टीम को भी देखें। तो अब देखते हैं कि आने वाले वक्तों में जो इसका क्या इम्पैक्ट होता है, क्योंकि रजाक और असद शफीक जो ये भी हमारे जो है वो लेजेंड प्लेयर रहे हैं और उम्मीद है कि ये अच्छी जो है वो सिलेक्शन करेंगे और एक अच्छी टीम बनाने में जो है कोचेस की और दूसरे जो दीगर कोचिंग स्टाफ है उसकी हेल्प करें। सही। अच्छा एसएम नदीम साहब, एक मेरा ये भी सवाल है कि जो इंटर डिपार्टमेंटल गेम्स थे जो ख़त्म किए गए थे इमरान खान की हुकूमत में, और मुख्तलिफ गेम्स थे जो डिपार्टमेंट के हवाले से खेले जाते थे, जो डिपार्टमेंटल टीमें थीं, उस प्रोजेक्ट का क्या हुआ? वापस वो मतलब कि रिस्टोर हुई, नहीं हुई, या अभी तक वो मामला अटका हुआ है? या इस हवाले से नए जो पीसीबी चेयरमैन आए हैं
वो क्या कह रहे हैं, या नई हुकूमत आई है उसमें बैनुल सूबाई जो वजारत है वो कौन सा काम कर रही है, इस हवाले से कोई मतलब कोई कागज वागज जो है मूव हुआ है नहीं हुआ? बिल्कुल, वो टूर्नामेंट हो भी गया है। कल परसों एक फाइनल हुआ है। स्वीड नॉर्दर्न गैस कंपनी ने वो फाइनल जीता है एचईसी हायर एजुकेशन कमीशन से। इससे पहले फर्स्ट क्लास मैचेस हुए थे, अब वनडे कप हुआ है। और कल से जो है 12 तारीख से जो ग्रेड 2 जो है इंटर डिपार्टमेंट वो शुरू हुआ है। तो पूरे पाकिस्तान के अंदर जो है वो डिपार्टमेंट ने अपने आप को इनरोल कराया है। और फिर जो है वो, और उसमें एक चीज मैं कहूंगा कि चेयरमैन साहब से मैं गुजारिश करूंगा कि इस चीज को, इस प्रोसेस को थोड़ा इजी बनाएं ताकि ज्यादा से ज्यादा डिपार्टमेंट आगे आए और बच्चों को, खिलाड़ियों को रोजगार मिले। क्योंकि मैंने खुद देखा है कि वो काफी उनकी फीसिस वगैरह ये वो होती हैं, तो वो डिपार्टमेंट जो वो जैसे केपीटी है उनका सुन रहे थे, पहले नाम आ गया था, फिर वो बैक ऑफ कर गए। और कई ऐसे डिपार्टमेंट हैं जो फाइनेंशियल इश्यूज की वजह से बैक ऑफ कर गए। क्योंकि देखे रजिस्ट्रेशन फीस तो अलग है, उसके अलावा खिलाड़ियों की सैलरीज, फिर उनकी किट है, फिर उनकी ट्रेवलिंग है, उनकी एकोमोडेशन, उनका खाना पीना, टीए है, तो ये जाके कोई 2-4 करोड़ की कहानी बन जाती है एक टूर्नामेंट के लिए। तो थोड़ा सा इस पे नजरसानी करे चेयरमैन साहब, क्योंकि पाकिस्तान माशाल्लाह दुनिया का तीसरा चौथा बड़ा जो है वो क्रिकेट बोर्ड है पैसे के हवाले से, कि पाकिस्तान के पास इतना रेवेन्यू है। तो वो इन चीजों को इजी करेंगे तो और जो है क्रिकेट में बेहतरी आएगी। जी अजमतुल्लाह साहब, आवाज आ रही है? जी जी, मैं पूछना चाह रहा हूँ कि ये तो क्रिकेट के हवाले से आपने बताया, और जो इंटर डिपार्टमेंटल दूसरी जो गेम्स हैं, हॉकी है, क्रिकेट, अपना बैडमिंटन है, वॉलीबॉल है, उनके हवाले से क्या इनिशिएटिव लिया गया है, और वो गेम्स हो रहे हैं या नहीं हो रहे? देखिए, अभी कोई भी चीज जो है वो स्टार्ट करने में मुश्किलात तो होती है। अभी सिर्फ क्रिकेट का ही हमने देखा है कि इंटर डिपार्टमेंट जो है वो शुरू हुआ है। पहले कुछ डिपार्टमेंट हैं जो चल रहे हैं, फुटबॉल में, हॉकी में। नेशनल बैंक जो है वो पाकिस्तान का जो सरकारी बैंक है, उसकी टीम देखे पार्टिसिपेट नहीं कर रही इसके अंदर। मुख्तलिफ खेलों में अच्छी टीम होती है, PIA है जैसे, उसके अलावा अपना सिविल एविएशन था, KPT है। तो ये किसी दौर में इनकी फुटबॉल की, हॉकी की टीमें बहुत अच्छी हुआ करती थी। सही। तो अब ये उन्होंने, वजीर आजम ने, शहबाज शरीफ साहब ने इनिशिएटिव लिया था, उसके बाद अब आहिस्ता आहिस्ता देखते हैं कि इन गेमों के ऊपर कितना वर्कआउट होता है, क्योंकि अभी तक कोई ऐसा टूर्नामेंट नजर नहीं आया इनका। बिल्कुल ठीक। अच्छा SM नदीम साहब, जो हमारे खिलाड़ी हैं इस वक्त क्रिकेट टीम में, उनकी फिटनेस को किस तरह देख रहे हैं? फिटनेस पे कितना काम हो रहा है, कितना काम होना चाहिए? देखें, फिटनेस का जहाँ तक अमल दखल है, मेरे ख्याल से हमारे जो प्लेयर्स हैं उनकी फिटनेस जो है वो अप टू द मार्क नहीं है। क्योंकि देखिए, ये एक लॉन्ग प्रोसेस होता है। ये 10 दिन, 15 दिन या 1 महीने के अंदर जो है वो फिटनेस जो इंटरनेशनल लेवल की जो आपको चाहिए वो हो नहीं पाती है। क्योंकि ये हमने फिटनेस अंडर 16 और 19 से, वहाँ अगर ये प्लेयर्स के साथ अच्छे ट्रेनर्स लगाएं, अच्छे कोचेज लगाएं और उनको वहीं से लेकर चलें, उनको सारी उनको जो फिटनेस के जो भी कंपोनेंट हैं उनकी तैयारी करवाएं, तो फिर ये आगे जाकर पाकिस्तान के लिए अच्छा सर्व करे। अब देखिए, वो जो छोटा बच्चा होता है उसको आप, उसकी हड्डियां नर्म होती हैं, बोन्स, तो उसको आप जैसे चाहे मोल्ड कर लें। जब एक एज आ जाती है आपकी 25 साल या उससे ऊपर, तो फिर आप जो है वो इतनी जल्दी आपकी जो वो बोन्स जो है वो मोल्ड नहीं होती, फिर वो आपको परेशानी होती है एक्सरसाइज करने में, रनिंग करने में। तो ये खेल तो रहे हैं, पर उससे क्या होता है, एक्स्ट्रा एफर्ट करनी पड़ जाती है पाकिस्तान को फिटनेस की वजह से, कि देते हैं, फिर इंजरीज के चांसेस ज्यादा बढ़ जाते हैं इनके। अगर आपकी फिटनेस नहीं होती, कोई प्रेशर वाला मैच है, ठीक है ना, तो वो आपके जो है वो इंजरी के चांसेस हो जाते हैं बहुत ज्यादा। सही, जबरदस्त। अच्छा SM नदीम साहब, ये बताइएगा कि अब जो गर्मियों की छुट्टियां आ रही हैं जून जुलाई की, तो समर कैंप के हवाले से क्या मामलात हैं? सिर्फ क्रिकेट ही नहीं, दूसरे गेम्स, और अगर हुकूमती सतह पे नहीं हो रहे तो फिर दूसरे हिसाब से किस तरीके से होते हैं? इस वक्त क्या तैयारियां हैं प्राइवेट जो ऑर्गेनाइजेशन से, जो समर स्पोर्ट्स कैंप लगवाते हैं या स्पोर्ट्स फेस्टिवल्स लगवाते हैं? नहीं, मैं इसमें गवर्नमेंट ऑफ सिंध को कहूँगा कि भाई वो जितने भी हमारे ओलंपिक के गेम्स हैं उसमें मोहम्मद बख्श महर साहब, उनसे गुजारिश है कि वो हर रीजन के अंदर जो डिविजनल हेडक्वार्टर्स हैं आपके, उसमें कम से कम जो है वो समर कोचिंग कैंप लगाएं। और जो आपने बात की है कि भाई जो वो कैंपिंग वगैरह, तो गवर्नमेंट की सतह पे तो ना होने के बराबर ही होते हैं ऐसे कैंप। ये प्राइवेट जो मुख्तलिफ एसोसिएशन है या NGOs है या कोई अकेडमी वगैरह है, वो लोग ही कैंप चला रहे होते हैं, और फिर वो जो है वो बच्चों से फीस भी चार्ज करते हैं।
क्योंकि आपको पता है ग्राउंड है नहीं, ग्राउंड भी इतने महंगे महंगे। आवाज आ रही है मेरी? जी जी, जी बिल्कुल बिल्कुल आ रही है। बिल्कुल। हाँ, तो वो ग्राउंड भी इतने महंगे हैं। जो पब्लिक स्कूल हैदराबाद है वहाँ पर टॉटन ट्रैक लगा है, तो वो एक दिन के तकरीबन 30 से 50 हज़ार रुपए चार्ज करते हैं। अब आप अच्छा। अंदाजा कर लें कि एक दिन के कौन इतने पैसे देगा। एसोसिएशन पे तो ना तो जी। गवर्नमेंट की तरफ से कोई बिल्कुल फंडिंग बिल्कुल आती है, दुरुस्त। ना कहीं जो है वो किसी और जराये से फंडिंग होती है। तो फिर लोग जो है वो अवॉइड करते हैं, काम करने वाले लोग भी जो है वो पीछे हो जाते हैं कि भाई इतना खर्चा कौन करेगा, और फिर वो मजबूर हो जाते हैं ये बच्चों से लेने पे, फिर वो कैलकुलेशन करते हैं। तो ये सारी चीजें हैं। तो ये गवर्नमेंट की सतह पर अगर होगा तो उसके फिर बेहतर नतीजे जाएंगे। बिल्कुल, बिल्कुल। और हमारी सिंध की जो स्पोर्ट्स है वो भी जो है परवान चढ़ेगी। और फिर वो जो हमारा स्लोगन है सिंध का कि जो वो पढ़ेगा सिंध तो बढ़ेगा सिंध, तो खेलेगा सिंध तो बढ़ेगा सिंध, तो वो वाला भी नारा जो है वो गवर्नमेंट का पूरा होगा। सही, बिल्कुल हकीकत है, बिल्कुल। एसएम नदीम साहब, पाण टाइम है या सवाल करे सघूं था पाण? जी पाण करे सघूं था बिल्कुल। एसएम नदीम साहब, जो इसी सिलसिले में मेरा सवाल है, जो समर कैंप्स हैं, देखें कराची और हैदराबाद में तो मुख्तलिफ स्कूल्स की तरफ से भी लग जाते हैं, मतलब प्राइवेट ऑर्गेनाइजेशन की तरफ से लग जाते हैं, वो ग्राउंड के पैसे भी देते हैं। और इंटीरियर अगर सिंध में जाएं, हम अंदरून सिंध में जाएं, तो वहाँ पे क्या मामलात हैं, वहाँ पे बच्चे जो है किस तरीके से अपने आप को स्पोर्ट्स में जो है इसमें इन्वॉल्व रखें या स्पोर्ट्स की एक्टिविटीज़ करें, उनको क्या करना चाहिए? देखें, एसोसिएशन जब ये सिंधियन वगैरह होते हैं तो सारी जो है ना तमाम खेलों की एसोसिएशनें सामने आ जाती हैं। तो मैं सिंध ओलंपिक है या गवर्नमेंट ऑफ सिंध है जो सिंधियन वगैरह करवाती है, उनको भी ये कहूँगा कि भाई आप जैसे लड़काना है या अपना सक्खर है, शहीद बेनजीराबाद है, दादू है, या जो डिस्ट्रिक्ट है मुख्तलिफ जगह वो बात है, उधर भी ये कैंपिंग का जो है ना वो बच्चों के अंदर जो है उसकी अवेयरनेस दें। और जो एसोसिएशन है उनको बाउंड करें कि भाई आप जो है वो एसोसिएशन बनाई हुई है आपने, तो आप जो है वो कर क्या रहे, पूरे साल आपकी एक्टिविटीज क्या होती है, उसका कोई सेकंड बैलेंस सिर्फ ये है कि सिंधियन में टीम बनाकर लिया है, वो किटे ले ली, ट्रैक सूट ले लिया और TADA ले लिया, बस। उसके अलावा तो कोई एक्टिविटीज नजर नहीं आती है हमारे बस कराची और हैदराबाद के अलावा। अब मीरपुर खास है, मीरपुर खास में भी इसी तरह की सूरत हाल है। ये दो बड़े शहर हैं, मेट्रोपॉलिटन सिटीज हैं। सबसे ज्यादा तो कराची में होती है, हैदराबाद में भी अब बहुत कम हो गया है स्पोर्ट्स का रुझान, जो पहले हुआ करता था। अब उस लेवल पर जो है वो काम नहीं हो रहा है हैदराबाद के अंदर। कुछ 2-4 जो एसोसिएशन है सिर्फ वही काम कर रही होती हैं। कुछ स्मॉल एरियाज एक्टिविटीज हैं वो जैसे लड़काना या सक्खर या इधर कर सकते हैं, मार्शल आर्ट्स की कैंपिंग कर सकते हैं, जिम्नास्टिक करवा सकते हैं। तो ग्राउंड भी तो चाहिए, ग्राउंड हमारे पास है नहीं है अवेलेबल, तो इस किस्म की एक्टिविटीज जो है कर सकते हैं, उनके कैंप भी अरेंज कर सकते हैं। और गवर्नमेंट अगर चाहे तो उनके पास सारे रिसोर्सेज हैं, वो मतलब विद इन अ वीक के अंदर जो है बेहतरीन से बेहतरीन प्रोग्राम। अब तो इनके डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर्स भी आ गए हैं तमाम डिस्ट्रिक्ट के अंदर, जितने भी सिंध के डिस्ट्रिक्ट है 30 के करीब जो है वो लोग अपॉइंट हुए हैं नहीं, तो उनको भी जो है ये माउंट करेंगे भाई आप जो है वो समर कोचिंग कैंप लगाएं, और उसमें जो है वो हाईली क्वालिफाइड जो कोचेज हैं और उनको मदद करें, और जो ग्रास रूट लेवल पे उनका कैंप लगे बच्चों का, ताकि वो बच्चे आगे जाकर जो है वो अगर कोई एज ए प्रोफेशन स्पोर्ट्स को चूज करना चाहे तो वो उसको कर ले, और उसमें से टैलेंट फाइंड आउट करके फिर सिंध के लिए वो सर्विस दें, फिर पाकिस्तान के लिए दें। सही, बहुत शुक्रिया एसएम नदीम साहब, आपने हमें टाइम दिया, आपने हमें अपडेट किया, काफ़ी बेहतरीन तरीके से आपकी बातें हमारे व्यूवर्स तक पहुंची हैं। और नाज़रीन वक्त थी भी आए उन वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मकाडे नमन जो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहरान में। ऐं तव्हां सुबुह जॾहिं उथंदा हूंदो डिफरेंट एक्टिविटीज़, को वॉक ते वेंदो हूंदो घर में, कंहिंजी का एक्टिविटी हूंदी, कोई योगा कंदो हूंदो, ऐं को घर में वेही किताब पढ़ंदो हूंदो, घर में अमड़ हूंदी क़ुर पाक पढ़ंदी हूंदी, का यासीन शरीफ़ पढ़ंदी हूंदी भेण वेठल, त सुबुह जेको पैर आहे इन तरह बि सुठो हूंदो आहे। पोइ वरी खोड़ सारा कमकार प्रोग्राम में इन वक़्तु असां मौजूदु आहियूं, अव्हां जे आॾो स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो अव्हां, ऐं प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचे पियो। शिखयास जी ॾाढी सुठी पोइट्री आहे, मुंहिंजो आॾो पियल आहे, सो मूं चाहियो पियो त अॼु पोइट्री अव्हां जे आॾो मां पढ़ां। शेखयास चए थो त जॾहिं शाम पाछनि खे वेढ़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सहेड़े छॾे, चंड खे तूं नियापो कजां, अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि, अंदर खे आसरा अञा था रहनि, अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि, अंदर खे आसरा अञा था रहनि, असां वक़्त जी चीच नाहे छॾी, हली आओ ज़िंदगी एॾी नाहे वॾी,
हली आ ओ ज़िंदगी एॾी नाहे वॾी। ॾाढी ख़ूबसूरत पोइट्री शेख हयाज़ जी। ऐं शेख हयाज़ यकीनन ॾात धणी एॾी ख़ूबसूरत हुनजी शाइरी आहे, जॾहिं जॾहिं पढ़ो त दिलि चवंदी आहे शेख हयाज़ खे अञा पढ़िजे। ऐं ॿियो त वरी ऑटोबायोग्राफीज़ उहे ज़रूरु तव्हांखे पढ़णु खपनि। शेख हयाज़ जी ॾाढी ज़बरदस्त आहे। माना जेकॾहिं ऑटोबायोग्राफी तव्हांखे पढ़णी आहे त पहिरीं सजेस्ट आउं इहो कंदसि त शेख हयाज़ जी पढ़ो, ॾाढो तव्हांखे ज़बरदस्त लॻंदो ऐं पोइ वरी तव्हांखे शौक़ु बि थींदो, इंट्रस्ट बि डेवलप थींदो। नाज़रीन, अमन अमान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं पिया ऐं मां इस्लामाबाद जी ॻाल्हि हींअर ज़रूरु करणु चाहींदसि। लोक विरसा खे पाण ॾाढो शौक़ सां मतिलबु हिते बि मौजूदु आहियूं, कराची में मौजूदु आहियूं, हैदराबाद में मौजूदु आहियूं, किथे ॻोठ में वेठा आहियूं, पर उतां जी जॾहिं क्लिप्स ईंदियूं आहिनि न त बसि दिलि चवंदी आहे पाण ॾिसंदा रहूं। तव्हां रिसेंटली ॾिठियूं आहिनि जेको सिंगिंग कई आहे सैफ समय जो ऐं सनम मारवी गॾिजी कई आहे। सनम मारवी, अहमद मुगल, मांझी फ़क़ीर ऐं उते सभु दोस्त मौजूदु हुआ। लोक विरसा में प्रोग्राम मेलो हुयो जेको हलियो ऐं मौसीक़ी जी तक़रीब हुते थी, जेका म्यूज़िकल नाइट थी। पूरो जो पूरो हॉल आहे उहो खचाखच भरियल हुयो, हज़ारे माण्हू मौजूदु हुआ। इन सिंध इंक्लूजर में मां 2 खां 3 भेरा इहो इवेंट जेको आहे अटेंड करे आयो आहियां ऐं हिननि हिन में थींदो आहे हर साल जेको आहे हिननि ॾींहंनि में थींदो आहे। सो हर भेरे जेको आहे गुज़िरियल 3-4 सालनि खां वठी हर भेरे जेको आहे जेको मेलो लॻंदो आहे लोक विरसा में, उहो सिंध खटींदो आहे। ऐं उते सिंध जा तव्हां ॾिसंदा त हिकिड़ो पूरो ॻोठ आबादु थियलु हूंदो आहे। इट्स लाइक जीअं उते चौरा ठहियलु हूंदा आहिनि, उते तव्हांखे शिकारपुरी आचार बि मिलंदो आहे, उते तव्हांखे हैदराबाद जूं चूड़ियूं बि मिलंदियूं आहिनि, उते तव्हांखे टुक वारियूं रिलियूं बि मिलंदियूं आहिनि। ईअं सिंध जा जेके आहिनि उहे स्टॉल्स लॻल हूंदा आहिनि, सिंधी सकाफ़ती शयुनि जा, सकाफ़ती खाधनि जा उते स्टॉल्स लॻल हूंदा आहिनि। इस्लामाबाद में ईअं लॻंदो आहे त ॼण असां मतिलबु त सजावल अची विया आहियूं, ठटे अची विया आहियूं, हैदराबाद अची विया आहियूं। ऐं उते मतिलबु त तमामु घणी जेको आहे उहो ॿियनि जेके ॿोलियुनि जा जेके माण्हू आहिनि उन सिंध वारे इंक्लूजर में मौजूदु हूंदा आहिनि ऐं सॼे मुल्क जा जेके कल्चर आहिनि उते मौजूदु हूंदा आहिनि। पर जेको मेलो खटींदो आहे, मेलो लुटींदो आहे, उहो सिंध जो इंक्लूजर खटींदो आहे, छाकाणि जो असां वटि असांजी जेका धरती आहे उहा हर शइ जे हवाले सां मालामाल आहे। बिल्कुलु, नो डाउट। ऐं उनखां पोइ उन्हनि सभिनी शयुनि जा तव्हां स्टॉल्स ॾिठी ॾिसो या उते जेके शयूं आहिनि जेके विकिरो थींदियूं आहिनि उहे ॾिसी वठो। पोइ जॾहिं शाम जो राग शुरू थींदो आहे ऐं बिटाईअ जे रागिन खां वठी वेंदे अहमद मुगल ताईं, सैफ समय जे ताईं, तुफ़ैल संजरानी ताईं, सनम मारवी ताईं, त पोइ उते तव्हां ॾिसंदा कयो त न रुॻो असांजा सिंधी भाइर ऐं सिंधी भेनरियूं झूमंदियूं आहिनि, पर पंजाबी ॻाल्हाइण वारा, पुश्तो ॻाल्हाइण वारा ऐं उहे हज़ारी जेके ईंदा आहिनि, हज़ारा खां ईंदा आहिनि उहे, ऐं रक़्सी रक़्स हूंदो आहे उते। ऐं सॼो महफ़िल जेको आहे उहो लुटे वठंदा आहिनि असांजा दोस्त जेके आहिनि, जेके सिंध मां रागी वेंदा आहिनि। ऐं मां हिन भेरे न वञी सघियसि, ॿाहिरां मामला कुझु अहिड़ा हुआ मसरूफ़ियतूं आहिनि, न त अदरवाइज़ मां गुज़िरियल 2-3 सालनि ताईं इहो मां मेलो जेको आहे अटेंड कंदो रहियो आहियां। ऐं मुंहिंजे नाज़रीन खे बि गुज़ारिश आहे त हिकिड़ो भेरो हुन लोक विरसा जे मेले में तव्हां ज़रूरु वञो। मतिलबु तव्हां ईअं आहे त ॾिसो ॿारनि जा पेपर हिन वक़्तु जेके नंढियुनि क्लासुनि वारा आहिनि उहे ख़तमु थी था वञनि ऐं जेकॾहिं तव्हां मथियुनि क्लासुनि में अचो था त हिन साल हिननि जेको आहे पेपरनि जो शेड्यूल चेंज कयो आहे, अदरवाइज़ जेको आहे इहे अप्रैल जे एंड ताईं ख़तमु थी वेंदा आहिनि। त हिननि ॾींहंनि में ही मेलो लॻंदो आहे। उते मौसम ॾाढो सुठो हूंदो आहे। मिसाल कल्ह इस्लामाबाद में बरसाति बि हली पई, हल्की हल्की जेको आहे बरसाति हुई, उते सनी सनी बूंद हुई ऐं शाम जो पोइ हीअ जेका तक़रीब थी तमामु ख़ूबसूरत तक़रीब हुई। ऐं मांझी फ़क़ीर जेका महफ़िल ॼमाई, उनखां पोइ सनम मारवी जेका महफ़िल ॼमाई, अहमद मुगल धरतीअ जा गीत ॻाया, जंहिं महिल हुन ॻायो त रहे सदा सिंधूअ जी छोली, मारू अड़नि जी मिठड़ी ॿोली, ऐं जीअं सिंध जीए सिंध वारा जीअनि। ऐं तारा तव्हांखे ख़बर आहे हिन सॼे जेका गाने जी पिक्चराइज़ेशन आहे ऐं हिन सॼे जेको गाने खे जंहिं महिल इहो हिन वक़्तु ताईं मतिलबु केतिरा ई साल गुज़रण जे बावजूदि हिन वक़्तु बि सॼी दुनिया में जेकॾहिं टॉप ट्रेंड में आहे, आलमी शोहरत जेका हिन गाने माणी आहे, उहा जेका सॼी टीम आहे असांजी ख़ुशकिस्मती आहे ॿिन्ही जी, असां उन ई टीम सां कॾहिं सुबुह महिराण कयूं था। हिन महिराण जे मंच ते मौजूदु आहियूं। मुर्तज़ा मजबूर साहिबु ऐं ताहिर आरई साहिबु। ताहिर आरई साहिबु लाॾाणो करे विया आहिनि, अलाह साईं हुनखे घरी के रहमत करे। आमीन आमीन। ऐं मुर्तज़ा मजबूर साहिबु हुननि जा ॿांह ॿेली हुआ। हिननि ॿिन्ही ॼणनि जी जेका इहा महिनत हुई, गॾियल महिनत, बिल्कुलु। केतिरा ॾींहं हिन गाने खे जीअं सिंध वारा जीअं खे पिक्चराइज़ करण में लॻा हूंदा, कीअं हीअ आइडिया इहे ख़्याल आया हूंदा ऐं केतिरो सामान हिननि हथु कयो हूंदो, कीअं मोहन जे दड़े जो डांद ही काहे आया हूंदा, मोहन जे दड़े जे माण्हू ॾेखारण जे लाइ कीअं हिननि रूप अख़्तियार कया हूंदा। बिल्कुलु महिनत आहे, बिल्कुलु तमामु वॾी महिनत आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो इन गाने खे मुंहिंजे ख़्याल में त हिकु ॾहाको त गुज़री वियो आहे, तक़रीबन 10 साल। मुर्तज़ा साहिबु हिनखे वधीक कंफर्म कंदा, ज़ारा हिन वक़्तु मौजूदु आहिनि, उहो बि में असांखे हेड करे रहिया आहिनि त केतिरा साल हिनखे गुज़रिया आहिनि। पर अॼु बि
तव्हां ॾिसी वठो सियासी समाजी जेके पंहिंजो जलसा थियनि था, चाहे उहो इस्लामाबाद में जेकॾहिं मार्च अचनि, उहे PTI जा मार्च हुजनि या ही जेके पंहिंजा मज़हबी तंज़ीमूं आहिनि, इस्लामी जेके मज़हबी असांजूं तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जा जेकॾहिं एहतिजाजी मार्च ईंदा आहिनि त सभिनी खां पहिरीं जेको आहे इहो ई गानो हलंदो आहे त रहे सदा सिंधूअ जी ॿोली, मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली, रहे सदा सिंधूअ जी झोली, मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली। 2 ॾहाका गुज़री चुका आहिनि ऐं उन खां पोइ बि टॉप ट्रेंड ते हले पियो सॼी दुनिया में। सॼी दुनिया में बिल्कुलु ताज़ो असां जेको अमेरिका में हुआसीं उते बि हुननि चयो त तव्हांजो कल्चर सिंध जो कीअं आहे। असांजी हिकिड़े हंधि दावत कई वई हुई ऐं टोटल अंग्रेज़ हुआ, उन्हनि खे सिर्फ़ु पाकिस्तान जो इहो हुयो त पाकिस्तान में वॾी बदमनी आहे, पाकिस्तान में फुरूं आहिनि, पाकिस्तान में धाड़ा आहिनि, पाकिस्तान में चोरी आहे। त हुननि चयो त असांखे त पाकिस्तान जी सिर्फ़ु इहा ख़बर आहे। मूं चयो न, पाकिस्तान ईअं न आहे। उते मां ऐं अफ़शां ख़ासकेली मौजूदु हुआसीं हुन दावत में ऐं उते हुननि वॾा फिलासफ़र घुराया हुआ, वॾा इंटेलेक्चुअल उते मौजूदु हुआ, कुझु राइटर्स उते मौजूदु हुआ हुन तक़रीब में। ऐं पोइ असां उते ई यूट्यूब ते इहो गानो लॻायोसीं त रहे सदा सिंधूअ जी ॿोली, ऐं अहमद मुग़ल जे आवाज़ में उहो सॼो हुननि ॿुधायोसीं त हीअ असांजो कल्चर आहे, हीअ असांजी सिंध धरती आहे, हीअ असांजा मारूअड़ा आहिनि ऐं हीअ असांजी मारूअड़नि खां जेको आहे मारूअड़नि जी जेका मिठड़ी ॿोली आहे। तव्हां यकीन कयो ताहिरा, उहे हैरान थी विया, इहो फेज़ आहे। ऐं हुननि चयो त असांजो पाकिस्तान में केरु ई कोन्हे को, तव्हां ई असांजा आहियो ऐं असां तमामु जल्द, हीअ मुंहिंजे ख़्याल में हींअर जून या जुलाई में हुनजो राब्तो असां सां आहे ऐं इनशाअल्लाह पंहिंजे महिरान सूबे महिरान में बि असां सां गॾु हूंदा त हू टिकट्स वग़ैरह कराइनि पिया। त हू चवंदा त असां उन्हनि ओॾी महिल असांखे चयो, हुन ॻाल्हि खे सम्झो त 1.5 साल गुज़री वियो आहे, चयूं त असां ईंदासीं पाकिस्तान त असां इहो ई पाकिस्तान अची ॾिसणु चाहियूं था, इहो ई कल्चर असां ॾिसणु चाहियूं था। एतिरा हू इंस्पायर थिया सिर्फ़ु 5 मिंटनि जे अंदरि अंदरि। अहमद मुग़ल जो आवाज़, ताहिर आराई ऐं मुर्तज़ा मजबूर साहब जी डायरेक्शन, पोइ उहा वीडियो, उन्हनि खे तव्हां यकीन कयो एतिरा हू ख़ुशि थिया ऐं उहा वीडियो मूं वटि मौजूदु आहे। जेकॾहिं हुनजो मूंखे ख़बर हुजे त पहिरीं पाण ज़िक्र कंदासीं त ज़रूरु मां उहा वीडियो हलायां हुआ ऐं नाज़रीन ॾिसंदा त उहो कीअं। इहो तव्हांजे लाइ बि यकीनन इहो ऑनर हुयो त तव्हां पंहिंजी सिंध खे रिप्रेज़ेंट कयो एतिरनि सारनि माण्हुनि जे अॻियां। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी पूरी रिपोर्ट वेंदी आहे हुनजे अॻियां तव्हां एतिरो सुठे तरीक़े सां रिप्रेज़ेंट कयो। पर 2 ॾहाका गुज़रण खां पोइ बि माना इन तरह जेकॾहिं टॉप ट्रेंड में हले त इहा असांजे लाइ ख़ुशनसीब ज़रूरु आहे। पर जिते असां ॾिसो लोक विरसा जी ॻाल्हि कयूं था, जिते असां पंहिंजे मुल्क जे 4 सूबनि जी ॻाल्हि कयूं था, उन्हनि सभिनीनि माण्हुनि जी ॻाल्हि कयूं था जेके डिफरेंट कल्चर सां अचनि था, गॾु वेहनि था, गॾु मुहबत सां, भाईचारे सां, हर पंहिंजे मतिलबु कल्चर खे ऑन बि कनि पिया, ॿिए जे कल्चर खे जेको आहे सो एक्सेप्ट बि कनि पिया, उनखे इंजॉय बि कनि पिया। ऐं वरी ॾिसो न विन विन जी हिते क्वालिटी थी अचे त जेकॾहिं सिंध हितां खां पंहिंजो परचम लहराए थो, खटे अचे थो त सभु उनखे एक्सेप्ट कनि था। जिते मुहबतूं ईअं हुजनि, जिते पॉज़िटिविटी ईअं हुजे त पोइ अमन अमान बि ईअं हुजे। ऐं जिते असां ॾिसूं था स्टार्टिंग में हले थो रहे सदा सिंधूअ जी छोली, ऐं जॾहिं सिंधूअ जी छोलीअ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त पोइ सिंध उहो पाणी बि त घुरे थो न, सिंध उहा हिकु जहिड़ाई बि घुरे थो, उहा बराबरी बि घुरे थो। ऐं ॾिसो इहो हर कंहिंजो हक़ु आहे। अव्हां जा 4 ॿार आहिनि घर में, मिसाल जी ॻाल्हि आहे त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे बराबरि हक़ु ॾींदव न, त हर सूबो ईअं चाहींदो त असांखे पंहिंजो बराबरि हक़ु मिलणु खपे। अमन अमान जे हवाले सां बसि एतिरो चाहींदासीं त तव्हां जिथे बि मौजूदु आहियो पंहिंजे हक़ सां हलो। पाण ॾिसूं पिया हिन दफ़े रिपोर्ट जेका थी आहे, जेतिरा माण्हू वञनि था थाणे ताईं, जेतिरा वञी करे रिपोर्ट कनि था, उन खां अलावा केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि, एतिरा शागिर्द आहिनि, यूनिवर्सिटी मां स्टूडेंट्स निकिरनि था, उन्हनि खां स्नैचिंग थी वञे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे डिपेंडेंट हूंदा आहिनि फैमिली ते, उन्हनि जा घर वारा कुझु मोकिलीनि था। हाणे बैंक खां हिकिड़ो स्टूडेंट निकितो आहे ऐं 10,000 उनजी जेब में मौजूदु आहिनि, कोई अची करे गन रखे थो, हुनखे चए थो ॾे, त हू ॿार छा कंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूनिवर्सिटी जो स्टूडेंट उहो कढी ॾींदो, पोइ हुन वटि छा थो बचे? कुझु बि नथो बचे, उहो सर्वाइव थो करे। तव्हां जिथे मौजूदु आहियो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, पंहिंजो तमामु घणी हिफ़ाज़त करियो। ऐं जॾहिं स्पेशली तव्हां जॾहिं बैंक ते वेंदा आहियो त एट अ टाइम तव्हां पैसा न कढाईंदा कयो, थोरो अमाउंट जेको आहे सो उहो कढाईंदा कयो। बाक़ी पंहिंजी हिफ़ाज़त चवंदा आहिनि न त पंहिंजे हथ में हूंदी आहे, हालातनि खे ॾिसी करे बि पोइ हलणो पवंदो आहे। ऐं स्पेशली असांजी जेके भेनरूं ॿाहिरि निकिरनि थियूं, तव्हां तमामु घणी पंहिंजी केयर कयो। ओवरऑल असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त कुतनि ॾाढ़ण जा केसिस तमामु घणा रिपोर्ट थी रहिया आहिनि। बाइक्स ते जेके वञनि था उन्हनि जे पोयां, गाॾियुनि जे पोयां, पर जेके पंधु माण्हू वञी रहिया हूंदा आहिनि, ॿारड़ा जेके पंधु वञी रहिया हूंदा आहिनि, मोस्टली सुबुह जे टाइम ते पाण ॾिसंदा आहियूं स्कूल ॿारड़ा वेंदा आहिनि। हींअर त मोकलूं बिल्कुलु क़रीब क़रीब आहिनि ॿारनि जा। ॾाढ़ण जी ॻाल्हि कई, 2 ॾींहं पहिरीं मेरान टीवी या ख़बर ब्रेक कई हुई ऐं अञा ताईं न त मीडिया, ॿी कंहिं बि मीडिया अखि न पटी आहे, ख़बर न आहे छो।
सलीम अला साहब इहा ख़बर ब्रेक कई ऐं ॿुधायूं त सिर्फ़ु हिकु हफ़्ते जे दौरान हैदराबाद सिविल हॉस्पिटल में 550 खां वधीक जेके इहे केसिस आया जिन खे वैक्सीन लॻाई वई, एंटी रेबीज़ जेका इहा वैक्सीन आहे उहा लॻाई वई। सिर्फ़ु हिकु हफ़्ते जे दौरान 550 खां वधीक माण्हुनि खे कुतनि ॾाढे ज़ख़्मी कयो। ऐं हैदराबाद ऐं हिन भरपासे में जेको मामिलो आहे रोलू कुतनि जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। न रुगो इहे कचियुनि आबादियुनि में पर पकियुनि आबादियुनि में बि। मिसाल तव्हां जेकॾहिं लतीफ़ाबाद जो इलाइक़ो ॾिसो, कासमाबाद जो इलाइक़ो ॾिसो, इवन सोसाइटीज़ में जेके प्राइवेट हिकिड़ियूं डिफेंस हाउसिंग सोसाइटी, त ॿियो वरी सिंध मुस्लिम हाउसिंग सोसाइटी, इहे जेके सोसाइटीज़ आहिनि उन्हनि में बि मतिलबु त रोलू कुतनि जो आज़ार आहे। उन्हनि में त ज़ाहिर आहे हिकिड़ो मैकेनिज़म हूंदो आहे, उहो शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि ऐं गॾोगॾु जेके रहंदड़ हूंदा आहिनि उहे हिकिड़ो टैक्स ॾींदा आहिनि या हिकिड़ो मतिलबु त उहो ॾींदा आहिनि मेंटेनेंस जो जेको आहे उहो पैसा ॾींदा आहिनि। पर उन जे बावजूद बि जेको आहे रोलू कुतनि जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ऐं ॿुधाईंदा आहिनि असांजा वॾा त इहे हिन जेको सीज़न में आहे उहो कुतो जेको आहे उहो छितो थींदो आहे या अहिड़ो को मामिलो हूंदो आहे साइंटिफिकली जेको न गर्मी तमामु वधी वेंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हुन में हीउ जेको थियणु घुरिजे। म्यूनिसिपल ऑफिसर्स जेके म्यूनिसिपल जेके आहिनि उन्हनि खे त इहो कुता महार मुहिम शुरू करणु घुरिजे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त 5 अरब रुपया जेको आहे इहे कुतनि मारण ते ऐं कुता खसी करण जे ते इहे रखिया विया आहिनि। सो उहो खातो अलाए किथे आहे, उहा ऑर्गेनाइज़ेशन कहिड़े हंधि कमु करे पई, किथे कमु करे पई, ऐं 5 खां जेके 10 अरब जे विच में जेको अंग आहे या जेका क़ीमत आहे उहा किथे ख़र्च थिए पई, इहो हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। उन ते मेहरान टीवी ते उन पंहिंजो 2 ॾींहं पहिरीं जेको आहे सीनियर सहाफ़ी ऐं ब्यूरो चीफ आहिनि सलीम अला साहब, उन्हनि जेका ख़बर ब्रेक कई उहा तमामु छिरकाईंदड़ हुई ऐं तमामु ख़तरनाक सूरत हाल हुई। ऐं हिन भेरे बि मां तव्हांजे त हिन टीवी जे तवसुल सां नाज़रीन खे चवां थो जेके हैदराबाद जे भरपासे जा आहिनि या वरी ॿियनि शहरनि में बि इहो साॻियो ई अज़ाब आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु अज़मत, तव्हां बिल्कुलु दुरुस्त चई रहिया आहियो ऐं प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। बसि असां इहो चाहींदासीं त अमन अमान जे बुनियाद ते रोज़ जेका ॻाल्हि ॿोल अव्हां सां शेयर कई वेंदी आहे, अॻुवा ॿारड़ा न थियनि, फुरूं न थियनि, धाड़ा न लॻनि, हर माण्हू सुख सां पंहिंजी धरती ते रही सघे, अमन वारी धरती हुजे। अमन जी धरती आहे त उनजो पैगाम बि अमन जो वञणु खपे। नाज़रीन तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखंदव ऐं मूंखे ॾींदव इजाज़त, मूंसां गॾु मुंहिंजे मेज़बान साथी खे ॾींदव इजाज़त, ओवरऑल असांजे टीम जे समूरनि मेंबरनि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।